जी जो असांजो जेको टॉपिक है वो तमामु टाइमली टॉपिक है। सिंध जे मादनी वसीलनि ते सिंध जी मालिकी जो हक़, सिंध हुकूमत जो किरदारु ऐं वफ़ाक़ पारां जोड़ंदड़ नओं कानून जेको हींअर 2025 में क़ौमी असेंबली मां कानून पास थियो आहे। ऐं बाक़ाइदा प्रोग्राम शुरू करण खां पहिरीं असांजो पास्ट प्रेसिडेंट मोहम्मद परियल सूमरो, जंहिंजी अॼु सुबुह जो ॾुखाइती ख़बर आई त हिन फ़ानी दुनिया मां लॾे वियो आहे, माना पास आउट थी वियो आहे। सो दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त 1 मिंट जी ख़ामोशी इख़्तियार करियूं। उन खां पोइ असांजो जेको सना जो प्रेसिडेंट आहे उन खां वेलकम कराईंदासीं गेस्ट खे, पोइ पंहिंजो प्रोग्राम शुरू था करियूं। जी महिरबानी। इहो नंढड़ा 60 सेकंड असांजी ज़िंदगी जा असां ट्रिब्यूट करियूं था साईं डॉक्टर मोहम्मद परियल सुमरो साहब खे। हाणे हूं अर्ज़ु कंदुसि सना जे प्रेसिडेंट डॉक्टर मक़बूल हाले पुटो खे त सभिनी आयल महिमाननि खे भलीकार चए। उन खां बस तव्हांजी वॾी महिरबानी। जीए सिंध हक़ मौजूद सभिनि दोस्तनि खे भलीकार तव्हां मुंहिंजे अचण जी। तव्हां बसि जीअं कंदा आहियूं, असांजी रिवायत आहे। शाह साईं जेकॾहिं शहर तां शुरू कंदुसि त शाह साईं चए थो त मूं सॾींदे सॾड़ा साथी सॾ न ॾीन, विलीअ जे वथाण में तोॾन तवारीन, हेॾा हाञा थीन बुरे हिन भंभोर में। सो बसि इहो ई आहे त असां सां त ज़ुल्म इहो आहे त असांखां आस्ते आस्ते हर शइ फुरिजी वई आहे। असांजो पाणी असांखां फुरिजी वियो, असांजी गैस, असांजो तेल, असांजो कोयलो, असांजा ॿेला, असांजो काठ, असांजो कुझु असां वटि कोन रहियो आहे। असां उन्हनि निधड़कनि वांगुरु पंहिंजे घर में विया रहूं जेके पंहिंजे घर में सभु कुझु हूंदे जेतिरा वसीला सिंध खे आहिनि अलाह साईं ॾिना आहिनि रब भॻवान जंहिंमें तव्हां यकीन रखो था, ओतिरो शायदि ई दुनिया जो कोई हूंदो अहिड़ो ख़ितो जंहिंखे उहो सभु कुझु मिलियल जेको सिंध खे आहे, ऐं हो हमेशह रहियो आहे। ऐं इहा ई वजह आहे त हमेशह अॼु 5000 सालनि खां वठी दुनिया जा सभु माण्हू सिंध ते काहे ईंदा हुआ, छाकाणि त असां वटि उहे हर मादनियात, हर ज़रात, हर शइ हूंदी जेका ॿियनि वटि न हूंदी। पर हाणे असां पंहिंजे ई घर में निधड़कनि मां पिया रहूं। सो तव्हांजी त महिरबानी, तव्हां एॾो ज़बरदस्त टॉपिक ते हिकिड़ो शुरू कयो आहे। असांखे हिन ते ॻाल्हाइणु घुरिजे ऐं खुली ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं जेतिरो ख़ौफ़ हींअर उते आहे, असांजा माण्हू जेके रहनि था उहे वीचारा रोज़ पंहिंजी ज़िंदगीअ जेको ॻाल्हाईंदा हिकिड़ो लफ़्ज़ या घर खां ॿाहिरि निकिरनि था, उन्हनि खे इहा ख़बर कान्हे त केॾी महिल खॼी वेंदा, केॾी महिल उन्हनि खे अज़ियतूं ॾेई मारियो वेंदो। उनजे बावजूदि असांजा बहादुर दिलेर असांजा भाउर भेणूं मैदाननि ते रोस्तनि ते पंहिंजी धरतीअ लाइ रोज़ निकिरनि था, उन्हनि खे सलाम आहे। ऐं जेका असां ॿाहिरि वेठा आहियूं, असां ते इहो फ़र्ज़ु आहे असांखां जेको बि थी सघे असां उनजी मदद करियूं। असां कंदासीं ऐं जेको बि असांखां थींदो पंहिंजे धरतीअ लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ कंदा रहंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी आहे। घणो टाइम कोन वठंदुसि, पंहिंजनि दोस्तनि खां ॿुधंदासीं उहे छा था चवनि त कहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि ऐं केॾा जेका आहे न रूह खे ॾारींदड़ हक़ीक़तूं आहिनि। पर उन्हनि खे असांखे मोह ॾियणो आहे। सिंधियुनि कॾहिं बि हिमत कान हारी आहे। सिंध 50,000 सालनि खां हर ज़ालिम सां असां प्यार ऐं मोहबत सां मुक़ाबिलो कयो आहे। उन्हनि खां आख़िर में असां हमेशह शिकस्त उन्हनि खे असां ॾिनी आहे। असां वरी बि शिकस्त ॾींदासीं हिननि खे, पर बसि दोस्तनि खां ॿुधंदासीं जेके उते धरतीअ ते आहिनि उन्हनि खे वरी बसि मुंहिंजो वॾो सलाम आहे, दिलि सां दिलि आहे सलाम आहे। महिरबानी। ॾींदुसि प्रोफेसर इनाम भट्टी खे, जेको असांजो वॾो स्कॉलर ऐं रिसोर्स राइट्स एक्टिविस्ट बि आहे। त पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं डॉक्टर प्रोफेसर इनाम भट्टी साहब खां। साईं भट्टी साहब। ऐं शुरूआति हिन सां त सिंध हींअर जेतिरी सूरनि में आहे ऐं जेतिरी तकलीफ़ुनि में आहे, शायदि माज़ी में कॾहिं एतिरो न रही हुजे। अंग्रेज़नि जे दौर में बि अंग्रेज़नि जेके बि शयूं हिते कयूं, उन में घटि इहो हुयो त वसीलनि जी मालिकी, उन ते हक़ हुकुमरानी जो कंहिं हद ताईं जहिड़ो कि अख़्तियार लॻंदो हो त सिंध जे माण्हुनि वटि आहे। पर पाकिस्तान ठहण खां पोइ जी जेका सूरत हाल थींदी रही आहे, उन में हिन वक़्तु असां इन नहज ते पहुता आहियूं त सिंध जे मथां मुकमिल तरह ते हिकिड़ी क़ाबिज़ क़ुवतूं कानूनी तौर ते छड़ो त हुनखे ऑक्यूपाए करे चुका आहिनि। ऐं शुरूआति कयूं था थोरो हिस्टोरिकल बैकग्राउंड सां। माज़रत सां आउं वीडियो कोन खोले सघंदुसि, पोइ तव्हांखे ॿुधायो हुनजे करे त सिर्फ़ु ऑडियो ते ई। त शुरूआति पाकिस्तान जो पहिरियों जेको आइन ठहियो 1973 जो, उन 73 जे आइन में हिकिड़ी कॉन्करेंट लिस्ट रखी वई जेके
डिपार्टमेंट्स जेके आहिनि कॉमन रखिया विया ऐं ॿिया हुया जेके फेडरल गवर्नमेंट जे हथ में हुया। त उन में हिकिड़ी शइ थी त उन वक़्त में इहो त जेके बि मिनरल्स आहिनि उहे प्रोविंसिस जी 100% प्रॉपर्टी हुया। तेल ऐं गैस जेका आहे उहा वरी 100% फेडरल गवर्नमेंट वटि हुई। पर 18वीं तरमीम खां पोइ आइन जे चैप्टर 3 आर्टिकल 172 में उहे जेके अमेंडमेंट्स कयूं वयूं उन में इहो थियो त जेका तेल ऐं गैस आहे उन में बराबरि जी प्रॉपर्टी इक्वल राइट्स हूंदा फेडरल गवर्नमेंट जा ऐं सूबाई हुकूमत जा, ऐं लैंड मिनरल्स जेके हूंदा उहे सभु जा सभु जेके हूंदा उहे प्रोविंस जी प्रॉपर्टी हूंदी। पर उन में बि वरी हिकिड़ा लेकुनास छॾिया विया त कॾहिं बि का उन ते ज़रूरत पवंदी, को लॉस थींदा त फेडरल गवर्नमेंट उहा प्रोविंसिस सां करे ऐं पंहिंजो उन ते जेको आहे सो करे सघंदी। पर इन सॼे में आऊं शुरू खां वठी ब्लेम पीपुल्स पार्टी खे कंदो आहियां त पीपुल्स पार्टी 73 जे आइन में बि इहो चयो त 10 सालनि खां पोइ इहे कॉन्करेंट लिस्ट ख़तमु थींदियूं, वफ़ाक़ खां सभु उहे इदारा ख़तमु करे सूबनि खे ॾिना वेंदा। पर ईअं थियो कोन, 18वीं तरमीम ताईं उहा शइ हलंदी रही ऐं हाणे 18वीं तरमीम खां पोइ जी जेका वरी सूरत हाल थी आहे उहा वरी उन खां वधीक भयानक आहे। त हिन वक़्तु क़ानूनी तौर ते त इहो आहे त असीं पंहिंजे मिनरल्स जा मालिक आहियूं 73 जे आइन जे मुताबिक़। पर जंहिं ॾींहं खां SIFC ठही उन में बि पीपुल्स पार्टी ऐं मौजूदा जेका मुस्लिम लीग जी हुकूमत आहे उन्हनि ॿिन्ही जो किरदारु हो। जेका PTM 2023 में उन वक़्त में जेको आहे सो SIFC जॾहिं ठाही त उन SIFC में हिकिड़ो एॾो ख़तरनाक क्लाज़ रखी छॾियो जंहिंखे हींअर जेकॾहिं आउं तव्हांखे पढ़ी ॿुधायां उहो त जेको हुनजो हिकिड़ो मेन क्लाज़ आहे लीगल अथॉरिटी जेका SIFC जी आहे त the SIFC has been granted legal immunity and the power to make policy decisions, approve investments and enter into contracts. It can also override existing law to facilitate investment projects. हाणे इहो हिकिड़ो ई क्लास जेको आहे उहो सॼे आइन खे सभिनी खे लताड़े थो छॾे त इट कैन ओवरराइड एग्ज़िस्टिंग लॉज फैसिलिटीज़ इन्वेस्टमेंट प्रोजेक्ट्स। तव्हां जेका इहा स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल आहे उहा उनजो जेको हेडक्वार्टर ऐं उनजो हेड जेको आहे उहो मौजूदा जेके आर्मी कमांड आहे उन्हनि जे हथ में आहे ऐं उन्हनि उनखे सिर्फ़ु हिकिड़ो पासो न वरितो आहे पर मुल्क जी सम्झो समूरी जेका मईशत जंहिंखे शहर अॻु चइजे उन सभिनी ते हुननि पंहिंजी गिरफ़्त वरिती आहे। उन में मिनरल्स बि आहे त उन में टूरिज़म बि आहे, उन में एनर्जी बि आहे ऐं उन में स्ट्रेटजिक मेरी टाइम बि आहे। उन वक़्त में IT कनेक्टिविटी हब्स बि आहे, डिजिटल लैंड ब्रिड्स वग़ैरह, मतिलबु हर शइ कहिड़ी शइ आहे जेका दुनिया जी उहा उन में न आहे। इन नाले में जेका उहा कानून साज़ी थी उनखे उन PTM जी हुकूमत खां पोइ वरी हाणे मौजूदा हुकूमत जेका आहे उन्हनि ॾिठो त अञा प्रोविंसिस में रेज़िस्टेंस अचे थी, जंहिंमें जॾहिं बि का बि अहिड़ी शइ थिए थी त उहे सूबाई सियासी जमायतूं क़ौमी तहरीकूं जेके आहिनि उहे उनजे ख़िलाफ़ु जेॾी महिल उथनि थियूं त उन्हनि खे सख़्ती सां निपटण जे लाइ कहिड़ो तरीक़ेकार अख़्तियार कजे। उनजे करे हुननि वरी उहो नओं हिकिड़ा उन्हनि खे मथां पूरो हिकिड़ो साॻियो ई ड्राफ्ट ठाहे सभिनी सूबनि खे ॾिनो वियो आहे त उहे सभु सूबा वञी करे उहो पास कनि ऐं उहो आहे मिनरल एक्ट जेको बलूचिस्तान असेंबली, पंजाब, KPK में उन ते अञा ताईं कंट्राडिक्शन हले पियो ऐं सिंध में बि हींअर जेको आहे सो पेश थियणु वञे पियो ऐं बलूचिस्तान मां उहो थी चुको आहे जंहिंखे उते हुननि काफ़ी कोशिशि कई रोकण जी पर कोन रोके सघिया, उनजी मुखालफ़त हले पई। हाणे उन में वरी मुकमिल तरह ते सम्झो इहो उन्हनि खे अख़्तियार ॾियनि था वफ़ाक़ खे त वफ़ाक़ी हुकूमत जेके बि शयूं इन्हनि सॼे इन्वेस्टमेंट जे नाले में ऐं मिनरल्स ख़ासि करे उन में जेके बि स्ट्रेटेजिक मिनरल्स आहिनि उन्हनि ते जेकॾहिं का बि फॉरेन सां ॿियनि सां कंपनियुनि सां को एग्रीमेंट करे थी त इहो हुनजो अख़्तियार हुजे। हाणे इन्हनि शयुनि खां पोइ सम्झो त उहो आइन जो जेको आर्टिकल मूं तव्हांखे सवेर ॿुधायो चैप्टर 3 जो 172 खां उहो सम्झो की हाणे नल एंड वाइड थी वियो ऐं उहो SIFC जे बि उन में थी थो वञे। हाणे इन्हनि सभिनी में थिए छा थो, थिए ईअं थो त जेका हुकुमरान जमायतूं आहिनि उहे इक़्तदार जे करे उहे सिर्फ़ु पंहिंजे इक़्तदार खे तूल वठणु ऐं पंहिंजे ज़ाती जेके सम्झे वेस्टेड इंट्रस्ट आहिनि उन्हनि खे सर्व करण जे लाइ हर उहा शइ उन तां हथु खणंदा था वञनि जेका सूबनि जी मिल्कियत आहे उन्हनि खां। हाणे हींअर सिंध जेका आहे सिंध जे अंदरि
ऐं तव्हांखे 2021-22 जा जेके स्टेटिस्टिक्स आहिनि त कहिड़ा कहिड़ा मिनरल्स असां वटि सॼे जेको आहे सो सिंध में मौजूदु आहिनि। उन में बॉक्साइट आयरन आहे, चाक आहे, चाइना किले आहे, किले शेल आहे, कोल आहे, डोलोमाइट आहे, फुलर्स अर्थ आहे, ग्रेनाइट आहे, ग्रेविल आहे, आयरन ओर आहे, लेक साल्ट्स आहिनि, लेटराइट आहे, लाइम स्टोन आहे, मार्बल आहे, मोरम आहे, ऑर्डनरी सेंड आहे, रेती बजरी ट्रोना वग़ैरह ॿिया सभु शयूं आहिनि जेके घणे खां घणा जेके जिन हंधनि ते मिलनि था। उन में असांजो डिस्ट्रिक्ट जेको दादू, हैदराबाद, जामशोरो, खैरपुर, कराची, सांगड़, सखर, थरपारकर, ठट्टा, इन्हनि सभिनी ज़िलनि में इहे सभु मिनरल्स मिलनि था। ऐं अञा जियोलॉजिकल सर्वे वारनि जो इहो आहे त काफ़ी सिंध जा अहिड़ा इलाइक़ा ख़ासि करे पहाड़ी जेके आहिनि उन्हनि में काफ़ी मिनरल्स जेके स्ट्रेटजिक मिनरल्स जिनखे चइजे थो उन्हनि जी बि पॉसिबिलिटी आहे थो मिलनि। कोबाल्ट मिली सघे थो ऐं मैग्नीशियम मिली सघे थो ऐं उन सां गॾोगॾु किथे किथे जेको आहे माज़ी में हिकिड़े किन जियोलॉजी वारनि जो हुयो त मुमकिन आहे सिंध जे किन हिसनि में यूरेनियम बि हुजे, पर उन ते किथे बि अञा ताईं वधीक कार थी न आहे, तहक़ीक़ न थी आहे। पर ॿियो जेको अहम शइ आहे उहा इहा आहे त जेका आइलैंड गैस में तेल ऐं गैस जा जेके ज़ख़ीरा हुया उहे जेके लैंड साइड ते ज़मीन ते सरफेस ते हुया उन्हनि जो त तव्हां ॿुधायो, पर वरी जेको सी शोर में थिए थो त जेको कॉन्टिनेंटल शेल आहे उन खां हेठि जेके आहिनि उहे फेडरल गवर्नमेंट जो उन ते दावा आहे त उहा उन्हनि जी हूंदी। बाक़ी जेके प्रोविंशियल जेके उन में टेरिटोरीज़ में अचे थो उन ते साॻियो ई 50-50 जो हूंदो। पर हिननि हाणे वरी जेका उन में कोशिशि कनि था पिया जेको सी शेल आइलैंड गैस जा जेके ज़ख़ीरा जंहिंजा इम्कानात आहिनि त उहे सिंध जे सामूंडी एरिया में मौजूदु आहिनि, उन्हनि ते नई कानून साज़ी करे उनखे मुकमिल तरह ते वफ़ाक़ पंहिंजे कंट्रोल में वठणु थो चाहे। हाणे सी शेल छा आहे, उहो वरी जेका समुंड जे हेठि ज़मीनी सतह खां बि हेठि शेल लेवल ताईं वञी करे उन मां आइलैंड गैस जी एक्सप्लोरेशन थींदी आहे, उन जे लाइ इम्कानात आहिनि। उनजी अञा ताईं अथेंटिक जेका आहे उहा तॾहिं थी सघंदी जॾहिं का कंपनी हुते अचे ऐं जंहिंजो इशारो जेको ट्रंप पंहिंजे ट्वीट में ॾिनो हो त हू आइलैंड गैस में ॿियनि स्ट्रेटेजिक मिनरल्स में इन्वेस्टमेंट कंदा ऐं का आइलैंड कंपनी ॻोल्हनि पिया। सो उन में ॾिसजे त अॻिते छा थो थिए। पर हींअर मुकमिल तरह ते इहो आहे त सिंध जे इन्हनि वसीलनि ते जेका वफ़ाक़ जी नज़र आहे ऐं उन ते कब्ज़े करण जी जेका नियत आहे उन में पीपुल्स पार्टी सिंध जे अंदरि उनजी मुकमिल सहकारी बणी बीठी आहे। कंहिं बि हिकिड़े बि कानून खे उनखे रद्द नथा कनि। वींदे न ताईं जो वफ़ाक़ में जेॾी महिल उहा शइ थिए थी त रज़ा रब्बानी सिर्फ़ु ट्वीट त करे थो या बयानु त ॾिए थो, पर वोट वरी बि साॻियो ई जेको आहे सो उन्हनि खे ई ॾेई थो अचे जंहिं बिल उहो पास था थी वञनि। साॻी सूरत हाल नवीद कमर जी कल्ह 3 ॾींहं वारे हिकिड़े जेको आहे बिल में हुई त उनजी मुखालफ़त त स्पीच त कनि था, पर स्पीच खां पोइ वरी वोट साॻियो ई उन जी बिल जे हक़ में ॾेई था अचनि। त हू जेको सिर्फ़ु स्पीच वारो टुकड़ो आहे उहो आवाम खे बेवकूफ़ बणाइण लाइ, ॾेखारण लाइ त असां ॾिसो हे सिंध जे लाइ हीअ कयूं था, पर हक़ीक़ी तौर ते पुठियां हुननि जो किरदारु इहो थो रहे। हाणे इन्हनि सभिनी सूरत हालुनि में असां वटि वरी अञा अच्छा उनखां पोइ वरी जेको ॿियो SIFC ऐं इन खां पोइ जेके हिन में क़ाइदा कानून हाणे पास था कनि उन में स्ट्रिक्टली इहो कयो अथऊं त जेको बि इन जे ख़िलाफ़ु वेंदो, केर बि उन जे ख़िलाफ़ु जेकॾहिं का मुहिम हलाईंदो या केर बि हिन जे ख़िलाफ़ु जेकॾहिं ॻाल्हाईंदो त उन ते सख़्ती सां क़दम खयां वेंदा। ऐं हीअ तंहिंजे करे तव्हां ॾिठो हूंदो वरी 3 ॾींहुं जेको आहे हिकिड़ो दहशतगर्दी एक्ट में अमेंडमेंट कई अथऊं जंहिंमें हुननि जो आहे त 3 महीननि जे लाइ कंहिं बि माण्हू खे मुल्क दुश्मन सरगर्मियुनि में करार ॾेई करे उनखे गुम करे सघिजे थो, खणी सघिजे थो ऐं वरी 3 महीननि खां वधीक वरी 3 महीननि जे लाइ उनखे वधीक रखी सघिजे थो, जंहिंजी न किथे मैजिस्ट्रेट वटि उनजी पेशी थींदी, न उन ते को केस वग़ैरह हलंदो। पर 6 महीननि खां पोइ वधीक जेकॾहिं हुननि खे उहो साबित थी वियो त आहे त पोइ कहिड़ी बि सज़ा ॾियनि, जे नथियो त वरी छॾे ॾींदा। हाणे हिकिड़े मुल्क जे अंदरि इन तरह सां जेके कानून साज़ियूं कयूं थियूं वञनि उन्हनि जो मुख्य मक़सदु इहो हूंदो आहे त जेकॾहिं का बि अहिड़ी तहरीक, का बि अहिड़ी मूवमेंट इन्हनि शयुनि जे ख़िलाफ़ु जेकॾहिं उथे त उन में इहो हिकिड़ो ई बसि नालो त मुल्की मुफ़ादनि जे ख़िलाफ़ु आहिनि, तंहिंजे करे हिननि खे खणी छॾियो। त इहा जेका सूरत हाल पैदा थी आहे उन में पीपुल्स पार्टी सिंध जे अंदरि हींअर मुकमिल तरह ते इन्हनि शयुनि खे सम्झो त दस्तबरदार थियण सां गॾोगॾु उन्हनि जी कानूनी शिकिल ॾींदी थी वञे, कानूनी अख़्तियारात उन्हनि जे हवाले कंदी थी वञे। इन खां वधीक जेका ख़तरनाक शइ थी हुई उहा इहा थी हुई त जॾहिं PDM हुकूमत जो टेन्यूअर हिननि ख़तमु कयो, उबूरी हुकूमत जेका ठही त उबूरी हुकूमत में हिननि हिकिड़ा
पावर्स उन्हनि खे ॾेई छॾिया उबूरी हुकूमत खे त हू जेके बि के बि अहिड़ा कम जेके फाइनेंशियल हुजनि या पॉलिसी मेकिंग जा हुजनि उहे बि सभु करे सघनि था, जॾहिं त आइन में इहो हुयो त उबूरी हुकूमत खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इलेक्शन कराइण जो हूंदो आहे त उहो पंहिंजो आर्ज़ी टाइम जे अंदरि इलेक्शन्स कराए इक़्तदार मुंतक़िल कनि। पर उन्हनि जे दौरान बि हिननि इलाही सातरा अहिड़ा कानून पास कया, अहिड़ियूं शयूं कयूं जंहिंमें इहे सभु शयूं जेके आहिनि असांखां खसजंदियूं थी वञनि। त हाणे हींअर जेका सूरत हाल आहे उन में हिते असां इन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ु कोशिशि कयूं पिया था त जेतिरी जेका आहे असां करे सघिजे, वावेला करे सघिजे, माण्हुनि खे आगाही ॾेई सघिजे ऐं उन्हनि खे जाॻाइजे त बाबा हीअ शयूं सभु जेके थियनि पियूं। हाणे उन में मुख्य जेको सबबु आहे वरी ग्रेनाइट वारो थर वारो त हिकिड़ो अलॻि पासो आहे, पर हीउ सिर्फ़ु ग्रेनाइट जो हिकिड़ो को कारूंझर जो मसइलो कोन्हे, सिंध जे ओवरऑल मिनरल्स जो। वरी अचूं था थर कोल ते। थर कोल जो जॾहिं 88 में ई ख़बर पई त सिंध जे अंदरि तमामु वॾा रिज़र्व्स आहिनि त उन वक़्त में बेनज़ीर जी हुकूमत हुई, उन्हनि जेको आहे सो हिकिड़ो कोल बोर्ड ठाहिण जी करे छॾी इब्तिदा। हाणे जॾहिं बि जेके बोर्ड्स या अथॉरिटीज़ ठहंदियूं आहिनि उन जो मक़सदु इहो हूंदो आहे त वरी साॻियो ई तव्हां पावर्स वफ़ाक़ी हुकूमत जे हवाले करे छॾिया। उन वक़्त में बि 88 में अकेलो साईं इमदाद मोहम्मद शाह हो असेंबली जे फ्लोर ते जंहिं उनजी मुखालफ़त कई। पर 93 जी गवर्नमेंट जॾहिं हुननि जी पीपल्स पार्टी जी आई ॿीहर त उन जे दौरान पीपल्स पार्टी साॻियो ई जेको आहे सो कोल बोर्ड ठाहे छॾियो। उनखां पोइ अॻिते हली करे वरी थल कोल अथॉरिटी ठही, जंहिंमें हींअर सम्झो त 3 ब्लॉक्स मां रुॻो हिकिड़ो ब्लॉक जेको आहे उहो सिंध एंग्रो कोल माइन वारनि जे हवाले आहे। बाक़ी जेको आहे 2 जेके ब्लॉक्स आहिनि उहे सम्झो त वफ़ाक़ी हुकूमत जे हवाले आहिनि। हिकिड़ो जंहिंमें डॉक्टर समर मुबारक जे हवाले आहे गैसिफिकेशन जो, ॿियो हिकिड़ो चाइनीज़ कंपनी आहे उन्हनि जे हवाले आहे। त उहे जहिड़ो मुकमिल तरह ते वफ़ाक़ जे कंट्रोल में आहिनि ऐं हू बि जेको कोयले मां बिजली उते पैदा थिए थी उहा बि साॻियो ई वफ़ाक़ खे वञे थी। ऐं उतां खां जेको आहे सो सिंध खे छा थो मिले, सिंध सिर्फ़ु कोल प्रोड्यूस करे उन्हनि खे ॾींदी आहे, पावर प्रोडक्शन जेका आहे उहा साॻियो ई हुननि जी फेडरल जेको आहे सो सम्झो त प्रॉपर्टी थी वञे, हुनजी रॉयल्टी वग़ैरह या कोल जी उहा एतिरी 100% सम्झो जेको आहे त ओनरशिप उन ते सोझे थर कोल ते बि न थी। त हाणे उहो थर कोल जो अलॻि मामिलो उहो उते ई उन तरह सां हले पियो थो। वरी ही सभु जेके हाणे ॿिया मिनरल्स जा इहे अचनि था पिया मामला, इहे अचनि था ऐं इन्हनि सभिनी में जेका सूरत हाल ॾुखी नज़र थी अचे उहा आई आहे त जेकॾहिं सिंध जे सी शेल में तमामु वॾी जेकॾहिं मिक़दार आहे, ज़ख़ीरा आहिनि, जेकॾहिं वाक़ई इंटरनेशनल इंफॉर्मेशन हुननि वटि एतिरी आहे अमेरिकन्स वटि जो हू इहा शइ चवनि था त असां हुते इन्वेस्ट कंदासूं, त पोइ इन मां सम्झो त इहा असांजी हिकिड़ी सॼी मिल्कियत वफ़ाक़ जे हवाले सां ॿीहर कंट्रोल में थी वेंदी। त हाणे हिते असांजी जेका हमेशह कोशिशि रही आहे त जीअं हिते ई तव्हां वटि तव्हांजे मुल्कनि में बि ईअं हूंदो आहे त जेके हुकूमतूं हूंदियूं आहिनि ज़िम्मेवार उहे हूंदियूं आहिनि, टारगेट उन्हनि खे करिणो पवंदो आहे। असां जेका ही वेग टर्मिनोलॉजीस कॾहिं यूज़ कंदा आहियूं इस्टेब्लिशमेंट या साम्राज या ॿियो, ऐं इन जे लाइ चवंदो आहियां त माण्हुनि खे जेकॾहिं अवेयर करिणो आहे त उन्हनि खे तव्हांखे इहो ॿुधाइणो पवंदो त मौजूदा हुकूमत कंहिंजी आहे, हुकुमरान केरु आहिनि, उहे कहिड़ा बिल पास था कनि, उहा कहिड़ी कानून साज़ी कनि था जेका असांजे क़ौमी मुफ़ादनि जे ख़िलाफ़ु आहे, असांजे अवाम जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ु आहे। त जीअं माण्हुनि खे इहो शऊर अचे त सुभाणे उन ते सोचणु शुरू कनि त हू छा था करे सघनि। ऐं उन्हनि वटि इहो ई हिकिड़ो वॾो टूल आहे जंहिंजे करे असां वटि सदाईं माण्हुनि खे इहो गुमराह कंदा आहिनि त बाबा ॾिसो असां त कंट्रोल्ड हुकूमत आहे, कंट्रोल जमूरियत आहे, पोइ हीअ जेका आहे हाइब्रिड सिस्टम आहे, पोइ उनजे करे सभु असांखां ज़ोरी कराई थो वञनि। इहो सभु कूड़ हूंदो आहे। इहो हक़ीक़त इहा आहे त अॼु बि भले जहिड़ी बि पार्लियामेंट आहे, जहिड़ो बि सिस्टम आहे, अॼु सिंध असेंबली जेकॾहिं इहो बिल पास न करे उहा शइ रुकिजी वेंदी। बिल पास न करण जी सूरत में जेका पोइ अॻी सूरत हाल थींदी उनखे फेस करिणो पवंदो आहे। पर हिननि में इहा शइ नथी थिए, तंहिंजे करे असां आवाम वटि वेंदासूं, माण्हुनि वटि वेंदासूं, पंहिंजे लिखण पढ़ण जे ज़रिए उन्हनि जो एतमाद हासिलु करण जी कोशिशि कंदासूं त जेतिरो थी सघे उन्हनि शयुनि जे ख़िलाफ़ु माण्हू मुतहद थियनि, सिंध जो आवाम मुतहद थिए। ऐं सिंध वटि पंहिंजी हिकिड़ी पुरअमन जदोजहद जी हिकिड़ी तमामु वॾी कुवत आहे, ताक़त आहे। तव्हां हिन पाणी वारे मामले ते ॾिसो त जेको सिंध जे माण्हुनि एतिरो सारो जॾहिं रोडनि ते निकिरी आया, सिंध जे हर ॻोठ नंढे वॾे में ख़ुदरू तौर ते माण्हू निकिरणु शुरू थिया त उन रियासत खे बाक़ाइदे झिंझोड़े छॾियो। उन्हनि खे ख़बर पइजी वई त सिंध जो आवाम जेकॾहिं पुरअमन जदोजहद ते रुॻो सिंध जा रोड रस्ता बंदि करे वेहंदो त पाकिस्तान सॼो जैम थी सघे थो। त हींअर बि असांजी इहा ई आहे त कोशिशि इहा कंदासूं
त सिंध जे अवाम खे सुजाॻ कजे त उहो पंहिंजे इन्हनि मालिकी जे लाइ अॻिते निकिरी अचे। जी महिरबानी साईं प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब। साईं असांजा पॉलिसी एक्सपर्ट आहिनि ऐं स्कॉलर्स आहिनि, तव्हांखे टॉपिक जी ऑलरेडी ख़बर आहे साईं, प्लीज़ गो ऑन। सॼो बेसिक इशू आहे फेडरेशन जो। त फेडरेशन छा आहे, उन जो कंसेप्ट कहिड़ो आहे, उन में फेडरेटिव यूनिट्स जा राइट्स कहिड़ा आहिनि। मिसाल जे तौरु हिकिड़ो असां इंसान आहियूं, ह्यूमन बीइंग आहियूं। सोशल कॉन्ट्रैक्ट 17वीं सदी खां पोइ हर इंसान बराबरि आहे। पोइ उहो जेको इंसान आहे जेल में वञे, कॉन्ट्रैक्ट में वञे, नौकरी करे, इंडिपेंडेंट करे, कहिड़ो बि उन्हनि जो रोल हुजे, पर उन्हनि जा बेसिक ह्यूमन राइट्स इंटैक्ट हूंदा। इहो ध्यान में रखो, बेसिक इंटैक्ट। सिमिलरली फेडरेशन इज़ हिकिड़ो वॉलंटरीली एसोसिएशन आहे। जेके बि दोस्त ॿुधनि था, वॉलंटियरली एसोसिएशन आहे, को ज़ोर ज़बरदस्ती न आहे। ऐं उन बेस जे मुताबिक़ हिकु फेडरेटिव यूनिट्स कहिड़े वक़्त बि वञी सघे थो उन फेडरेटिव यूनिट्स में। तव्हांखे मां एग्जाम्पल ॿुधायां, चीकोस्लोवाकिया हो, के स्लोवाकिया सकून सां हलिया विया, ऐं उन खां पोइ जेको ख़ासि करे तकलीफ़ थी पंहिंजे यूगोस्लाविया में, उन में ज़ोर ज़बरदस्ती थियो। रशियन जेको फेडरेशन हो, सोवियत फेडरेशन, उन में आसानीअ सां मुल्क ॿाहिरि हलिया विया। तंहिंजे करे इहा नई ॻाल्हि कोन्हे जो। त हाणे जेकॾहिं पाकिस्तान जो बैकग्राउंड इहो आहे, त तव्हांखे यादि हूंदो त 1933 में अयूब खोड़ो लंडन वञी राउंड टेबल कॉन्फ्रेंस सिंध में क्लियरली चई त बाबा असां ब्रिटिश गवर्नमेंट खां ख़ैरात में असां पंहिंजे सूबे जा हक़ नथा वठनि, पर असांखे राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन जे बुनियाद ते असांखे राइट ॾियो, राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन। तंहिंजे करे पाकिस्तान में जेके बि फेडरेटिव यूनिट्स आहिनि, उन्हनि खे राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन आहे। हाणे जॾहिं बि फेडरेशन में को मुल्क ज्वाइन थो करे त उहो लार्जर इंट्रस्ट में थो करे, पर उन जा जेके राइट्स आहिनि उहे इंटैक्ट आहिनि। ऐं फेडरेशन हमेशह विन विन सिचुएशन लाइ हूंदी आहे, कंहिंजे नकास लाइ। हाणे पहिरियों सुवाल इहो आहे त जॾहिं पाकिस्तान 26 जून 1947 में पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूट असेंबली में हुन ज्वाइन कयो, त इन जो मक़सदु आहे त हू पंहिंजो राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन बि गॾु खणी आयो, ऐं उन खां पोइ हुन जा राइट्स बि खणी आयो, जंहिंमें ॿोली, हुन जा नेचुरल रिसोर्सिस, हुनजी जाग्राफी, तारीख़, एवरीथिंग। हाणे असुल इशू इहो आहे त ही जेका फेडरेशन आहे उहा 1 यूनिट प्लस आहे। इहो ज़हन में रखो, 1 यूनिट प्लस आहे। ऐं दोस्तनि तव्हांखे ज़रूरु ॿुधायो हूंदो SIF जे ज़रिए, त उन जे ज़रिए उन बाईपास करे सॼी 18 अमेंडमेंट खे बिल्डोज़ करे छॾियो, आइन खे बिल्डोज़ करे छॾियो। ऐं हाणे इस्लामाबाद में जेको भाई जीअं चवनि तीअं हो सिंध जा वसीला हुजनि, एवरीथिंग उन्हनि जे अंडर कंट्रोल आहे। त पोइ बाक़ी तव्हां जेकॾहिं को सुवाल वरी पुछो था, तंहिंजे करे असुल इशू इहो आहे त पाकिस्तान जे फेडरेशन में सिंध जा इहे राइट्स आहिनि या न आहिनि। उन में वरी रिपीट थो कयां, उन में लैंग्वेज, उन जी टेरिटरी, हुन जा जेके वसीला ऐं हुन जा जेके पाणी, एवरीथिंग इज़ इंटैक्ट ऐं उहे महफ़ूज़ आहिनि। हाणे ज़ोर ज़बरदस्तीअ सां जेकॾहिं कोई खणी थो वञे, ज़ोर ज़बरदस्तीअ सां काबिज़ थी गन पॉइंट ते असांखां खणी थो वञे, दैट इज़ अ डिफरेंट थिंग। पर असांजा जेके राइट्स आहिनि, तंहिंजे करे पाकिस्तान जे फेडरेशन में सिंध जा इहे राइट्स इंटैक्ट आहिनि। तव्हां पंहिंजो पूरो कयो। ओके जी। हाणे हिननि छा कयो त SCF ठाहे, SIF स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटी काउंसिल करे बाईपास कयो आहे सॼे सूबनि जे वसीलनि ते। हुन में माइनिंग अची थी वञे, हुन में एग्रीकल्चर अची थो वञे, हुन में ऑयल, गैस, वाटर, एवरीथिंग अची थो वञे। माना दुनिया जी का अहिड़ी शइ न आहे जेको SIF जे कंट्रोल खां ॿाहिरि हुजे। ऐं इहो ज़हन में रखो त इहो जॾहिं एक्ट पास थियो त हुन में पीपल्स पार्टीअ इहो 26 जो आहे, 26 खां पहिरें हुन में पीपल्स पार्टी फुल हुनखे वोट ॾिनो आहे। हाणे ज़ुल्म इहो आहे त सिंध जी पार्टी उहा वफ़ाक़ में वञी सिंध जे ख़िलाफ़ एक्ट खे जेको आहे सो पास थी करे, नतीजे तौरु वफ़ाक़ जेको आहे ज़ोरीअ सां कब्ज़ो थो करे। ॿियो, हाणे जेको बि कुझु थींदो
जेकॾहिं कोयले ते हू कब्ज़ो था कनि, ऑयल ते कब्ज़ो था कनि, गैस ते था कब्ज़ो कनि, मिनरल्स ते था कनि, या को जेको ॿियो शइ आहे उहा कंप्लीटली नाजाइज़ आहे, अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, बेवाजिबी आहे ऐं ज़्यादती आहे सिंध सां, छाकाणि त सिंध वॉलंटियरली फेडरेशन में शामिल थियो 26 जून 1947। जी साईं कंटिन्यू कयो। ठीकु आहे, हाणे जेको क्वेश्चन इहो आहे, जेके दोस्त ॿुधनि था, हाणे जेको क्वेश्चन इहो आहे, जेकॾहिं ज़ोर ज़बरदस्ती था कनि त तव्हांखे ख़बर आहे त कराची खे ज़ोरी असां सिंध खां खसे विया, वॾी यूनिट ज़ोरी असांजे मथां लागू कयूं, वरी जॾहिं 1970 में वरी जेकॾहिं वॾी यूनिट टुटो त असांजा काफ़ी इलाइक़ा सिंध खां ॿाहिरि करे छॾियऊं। उन खां पोइ जेको वॾी यूनिट बिज़ाते ख़ुदि आहे, इहे जेके बि दोस्त आहिनि न, उहो असां छो था चऊं इहे त वॾी यूनिट प्लस आहे, छाकाणि उन में मेजॉरिटी रूल्स वारो प्रिंसिपल आहे, इहो ज़हन में रखो। जॾहिं हिंदू चवनि था प्री पार्टीशन त अक्सरियत में आहे त न, इहा अक्सरियत हराम आहे। बंगाली जॾहिं अक्सरियत में आहे त इहो जेको आहे सो हराम आहे। पर हाणे जेके पाकिस्तान में जेकॾहिं पंजाब अक्सरियत में चवनि था त इहो हलाल आहे। ॿियो पाकिस्तान जे आइन में जेके बि अदारा आहिनि, कॉन्स्टिट्यूशन अदारा आहिनि, इहो ज़हन में रखो। मिसाल जे तौर वापडा आहे, रेलवे आहे, उन खां पोइ NFC अवार्ड आहे, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट आहे, इट्सा आहे, जेके बि कॉन्स्टिट्यूशन अदारा आहिनि जेके फ़ैसिला था कनि, उन में मेजॉरिटी प्रिंसिपल आहे। मेजॉरिटी प्रिंसिपल माना तव्हां ॾिसो 4 सूबा हूंदा, उन्हनि जा प्राइम मिनिस्टर इहो सभु ॿिया आहिनि, पर सॼी दुनिया में हिकिड़ो कानून आहे जंहिं ते लागू थो थियो त मेजॉरिटी रूल्स विथ माइनॉरिटी राइट्स। उन में इहो आहे त जेकॾहिं का अहिड़ो फ़ैसिलो आहे जेको सिंध जे ख़िलाफ़ आहे त सिंध खे राइट हुजे त उनखे वीटो करे, जीअं सलामती काउंसिल में आहे। तंहिंजे करे असां चऊं था त हिन खां अॻु में जेको बि हुयो उहो वॾी यूनिट प्लस आहे कॉन्स्टिट्यूशन, ऐं बदकिस्मती सां असां इन जे करे पंहिंजा राइट्स नथा डिफेंड करे सघूं त जे क़ौमी असेंबलीअ में ऐं जेके सेनेट में जेका पार्टी सिंध जी चूंडियल पार्टी आहे, उहा सिंध जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ थी कमु करे। ऐं इहो बि ॿुधायो आहे त इहो छो थो थिए। ओके, हाणे इहो हिकिड़ो पंजाब हिकिड़ो तरीक़ो इख़्तियार कयो आहे त भई कानूनी तौर त सिंध ते कब्ज़ो नथो थी करे सघे, कानूनी तौर सिंध जे पाणीअ ते असां कब्ज़ो नथा करे सघूं, पाणीअ ज़मीन ते असां नथा करे सघूं, मिनरल से नथा करे सघूं, कोयले सां नथा कयूं, NFC अवार्ड में नथा कयूं। हाणे ईअं था कयूं त जेका इलेक्शन आहे उहा अनफेयर हुजे, ज़ोरी हुजे ऐं ट्रांसपेरेंट न हुजे, ज़्यादती वारी हुजे, इलीगल हुजे, उन मुताबिक़ असां पंहिंजे मर्ज़ीअ सां सिंध में माण्हू चूंडायूं, इहो ज़हन में रखो। उहो चूंडाए उन जी असां हुकूमत क़ाइमु कयूं सिंध में। उहा जेका आहे उहा असांजे आङुरियुनि ते नचे, जीअं असां वणूं तीअं उनखे चऊं। इहो शुरूअ खां वठी तव्हां ॾिसो, जॾहिं कराची जुदा पिया कनि तॾहिं सिंध जी हुकूमत खे ख़तमु करे तव्हांजे पीर इलाही बख़्श खे प्रीमियर कयो ऐं जंहिं चयो त भली तव्हां कराची खणी वञो। उन खां पोइ जॾहिं अयूब खोड़ो खे जॾहिं वॾी यूनिट जो वक़्तु आयो, इहो ज़हन में रखो त सत्तार पीरज़ादे क्लियर चयो त मां वॾी यूनिट में शामिल न थींदुमि। उनखे जेको इलीगली ख़तमु करे अयूब खोड़े खे इलीगली आंदो, जंहिं चयो त मां त वॾी यूनिट ठाहियां। वरी साईं ज़ुल्फ़िकार भुट्टे जी हुकूमत बिल्कुलु जेको अनकॉन्स्टिट्यूशन आहे, तव्हां कॉन्स्टिट्यूशन माण्हू ॿुधाईंदा। वरी उन खां पोइ जाम सादिक आयो, उन छा कयो त भई उनखे चयो त भई तोखे असां चीफ मिनिस्टर था ॾियूं, वन पर 2-3 कम तोखे करणा आहिनि, उनमें ख़ासि करे 1991 अकार्ड तोखे कराइणो आहे। पोइ उन जे ई थ्रू 1990 अकार्ड जेको आहे सो उहो कराए सिंध खे तमामु घणो उन्हनि नुक़सानु ॾिनो। ऐं इहो बि दोस्त ॿुधनि, ज़ुल्फ़िकार भुट्टे जहिड़ो ताक़तवर माण्हू बि 1945 जे वाटर अकार्ड खे उहो ख़तमु न पियो करे सघे, जे केतिरो हुन खां वधीक पावरफुल हो, पर जाम सादिक जे थ्रू उन्हनि जो 99 अकार्ड जेको आहे सो उनखे कराए सिंध जे हक़नि खे ख़तमु करे छॾियो। उन खां पोइ ही ज़रदारी जेका हुकूमत आहे या पार्टी जेका अंदरि ज़रदारी आहे,
तंहिंजे करे हुननि जो जेको मोडिस ऑपरेंडी आहे त इलीगल इलेक्शन करे, अनफेयर इलेक्शन करे, माण्हुनि खे ज़ोरीअ खटाए उन जे तहत जेको असांखे इलेक्शन कराइणी आहे, सिंध में उहा पार्टी आहे, उन जे थ्रू असां जेको कुझु कयूं उनखे आमना सदक न कनि, ही उन्हनि जो मोडिस ऑपरेंडी आहे। तंहिंजे करे सिंध जा माण्हू कुझु कानूनी तौर, आईनी तौर, बिना कंहिं वायलेंस जे पीसफुल वे में असांजो मुतालबो इहो आहे त सिंध जा जेके राइट्स आहिनि, फेडरेटिंग यूनिट्स जा राइट आहिनि, उन तहत ही असांजी ॿोली, असांजी ज़मीन, असांजा मिनरल्स, असांजो गैस, कोल, असांजो समुंड जेके बि आहिनि उनखे इंटेक्ट रखियो, उन खे तव्हां कंहिं न छेड़ियो। हाणे सुवाल हुजे त पोइ तव्हां ॿुधायो। ठीकु आहे ज़ुल्फ़िकार साहब। दावत ॾींदे साईं जगदेश आहूजा साहब खे, जेको जनरल सेक्रेटरी पिणु आहिनि सिंध यूनाइटेड पार्टी जा। अॼु जी जेका तव्हां टॉपिक ॾिनी आहे, ख़ासि तौर ते इहा हाणे सिंध त छा, सिंध, बलोचिस्तान ऐं फ्रंटियर केपी टिनी लाइ तमामु घणी अहमियत थी रखी। तव्हांखे ख़बर हूंदी त माइंस एंड मिनरल्स बिल इहो बलोचिस्तान असेंबलीअ मां पास थी चुको आहे ऐं केपी असेंबलीअ में उहो पेश थियो, पर उते जेको आहे पीटीआई जी हुकूमत इहो शर्त विधो त इमरान खे आज़ादु कयो त पोइ असां हुन ते नेगोशिएट कंदासीं। सिंध असेंबलीअ में असांजी रिपोर्ट मुताबिक़ सिंध असेंबलीअ जे फ्लोर ते उहो माइंस एंड मिनरल बिल पहुची चुको आहे, पर जीअं त कैनालनि जे ख़िलाफ़ शदीद अवामी मज़ाहिमत थी त अञा ताईं पीपल्स पार्टी इन मौक़े जे तलाश में आहे त सियासी माहौल सिंध जो थोरो थधो थिए त पोइ असां उहो बिल बि पास कंदासीं। असां सिंध यूनाइटेड पार्टी जॾहिं बि कोई इशू खजंदो आहे त असां पाण में बि उन ते गौर फिक्र कंदा आहियूं। असां एक्रॉस द बोर्ड सॼी इंटेलिजेंसिया खां बि जेको आहे फीडबैक हासिल कंदा आहियूं, नेशनली सिंध जी, नॉन सिंधी, इंटरनेशनली असां कोशिशि कंदा आहियूं त उन ते इन डेप्थ वर्क कयूं। असांखे जेका बि इन्हनि बिल्स जे मामले में मालूमात मिली आहे ऐं इहे जेके बिल पास थिया आहिनि उन मुताबिक़ इहो आहे त हिन खे बज़ाहिर ईअं रखियो वियो आहे जीअं SIFC ठही त SIFC में हिकिड़ी शइ त बिल्कुलु ई गैर आइनी आहे त उन में आर्मी चीफ जी मौजूदगी, पर हिन जेको बिल आहे उन में बज़ाहिर तव्हां पढ़ंदो त तव्हांखे अथॉरिटी सिविलियन जी मिलंदी, प्रोविंशियल जी मिलंदी, पर हुन जे अंदरि हिकिड़ा क्लाज़िस रखियल आहिनि जंहिंमें MD खे सॼो पावर आहे ऐं MD वरी जेको आहे इस्टेब्लिशमेंट फेडरल तरफ़ां ईंदो ऐं उहो ई सॼो कंदो। त माना हाणे ई छा था कनि त अवाम खे धोखो मिले, अवाम खे ख़बर न पवे त असां बज़ाहिर जेको आहे सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारीअ खे इंक्लूड न करे रहिया आहियूं, उन्हनि तहत करे रहिया आहियूं, पर दरअसल ही मुकमिल तौर ते सॼो कंट्रोल जेको आहे फेडरल गवर्नमेंट खे ॾेई रहिया। हाणे वरी जे असां अचूं जीअं तव्हांजे मौज़ूअ में आइनी किरदार, त हाणे जेकर असां फेडरेशन ते अचूं था त SIFC ते त असां स्टैंड वरितीसीं त इहो गैर आइनी आहे इन सेंस में, उनखे बि हूअं हिकिड़ो कवर मिलियल आहे त कॉन्स्टिट्यूशनली उन जो हेड प्राइम मिनिस्टर आहे। उहा गैर आइनी या अबोध लाइ इन करे थी थिए जो उन में आर्मी चीफ जी मौजूदगी आहे। पर हाणे प्रैक्टिकली पाकिस्तान जो जेको पॉलिटिकल सिस्टम जुड़ी वियो आहे ट्रंप ऐं आसिम मुनीर मुलाक़ात खां पोइ, त न हिते पार्लियामेंट जी का हैसियत रही आहे, न पार्लियामेंट जी का हैसियत रही आहे, न वरी कंहिं कॉन्स्टिट्यूशन जी का अहमियत रही आहे। इवन मां त चवंदुमि त ट्रंप एंड आसिम मुनीर हैज़ मेड द मोकरी ऑफ द डेमोक्रेसी ऑन द इंटरनेशनल लेवल। यानी अमेरिका जी पॉलिटिकल हिस्ट्रीअ में कॾहिं ईअं न थियो आहे त कंहिं आर्मी चीफ खे, सिटिंग आर्मी चीफ खे अमेरिका जो प्रेसिडेंट व्हाइट हाउस में इनवाइट करे। अयूब खान हो न सिधी मार्शल आहिनि, सदर थियो पोइ इनवाइट थियो, तव्हां जेके बि खणी वठंदव ज़िया जो या ही
ही अजीब मुल्क आहे, ही अजीब निज़ाम आहे जिते प्राइम मिनिस्टर बि वेठो आहे, प्रेसिडेंट बि वेठो आहे, वज़ीर ख़ारजा बि वेठो आहे, पर दौरा चीन जा, अमेरिका जा, यूरोपीय यूनियन जा आर्मी चीफ थो करे। कॉन्स्टिट्यूशन में आर्मी चीफ इज द सर्वेंट ऑफ द पॉलिटिकल गवर्नमेंट, सर्वेंट ऑफ द पीपल। पर हिते आर्मी चीफ अॼु डान इक़बाल में बयान थो अचे, उहो जेको आहे ॿुधाए थो त मुल्क जे सदर ऐं प्राइम मिनिस्टर उन्हनि जे सीटुनि खे को लोॾो कोन्हे। हाणे इन मुल्क में अहिड़ो निज़ाम मां सम्झां थो दुनिया जी तारीख़ में तव्हांखे इहो मिसाल न मिलंदो। या त तव्हां सिधी मार्शल लॉ आणो, मार्शल लॉ डिक्लेयर करे चओ त हितां जो हुक्मरान आसिम मुनीर आहे। कॉन्स्टिट्यूशनली हेड ज़रदारी आहे, कॉन्स्टिट्यूशनली गवर्नमेंट जो हेड जेको आहे नवाज शरीफ आहे, वज़ीर ख़ारजा इसाक डार आहे, पर कम सभु आसिम मुनीर थो करे। ऐं अॼु त बिल्कुलु ई रिकॉर्ड टुटी वियो जो आर्मी चीफ सुहेल बड़ाइच खे पॉलिटिकल इंटरव्यू थो ॾे। त इन में तव्हां कहिड़ी उमेद था कयो त असां कॉन्स्टिट्यूशन में छा बि हुजे उनखे GSQ लताड़े छॾींदो। उन खां पोइ अॻे चवंदासीं पार्लियामेंट रबड़ स्टैंप आहे, रबड़ स्टैंप बि हूंदी आहे त ठपो। हीअ पार्लियामेंट इन खां वर्स्ट आहे, हीअ पॉलिटिकल गवर्नमेंट हुनजे टूल तौर यूज़ थी थिए। 26वीं तरमीम खां पोइ हाणे जेका 27वीं तरमीम अचे थी, असां जॾहिं जेको आहे ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस ते वियासीं ऐं जेको आहे सॼी जेको आहे इंफॉर्मेशन शेयर थी हिक ॿिए सां, त मालूमात थी वई सॼी 27वीं तरमीम में कहिड़ी आइनी तरमीम था आणणु चाहिनि। मेजर आहे NFC। कॉन्स्टिट्यूशन में इहो आहे त NFC एवॉर्ड में तव्हां प्रोविंसिस जो शेयर कॾहिं बि घटाए नथा सघो, उनजो वधाए सघो था, साॻियो रखी सघो था, घटाए नथा सघो। हाणे हू उनजो शेयर घटाईंदा, माना पार्लियामेंट जूं जेके बि 3 पार्टियूं आहिनि, MQM आहे, पीपल्स पार्टी आहे ऐं नवाज़ लीग आहे, इहे पॉलिटिकल विंग्स आहिनि हाणे GSQ जूं। जीअं चाहिनि तीअं उन्हनि खे इस्तेमालु थियूं करे सघनि। त हाणे जॾहिं तव्हां माइंस ऐं मिनरल बिल ते वञो त उहो बिल में एॾो ख़तरनाक आहे जो असांजे 73 जे कॉन्स्टिट्यूशन में त इहो त मादनी वसीला 100% प्रोविंशियल सब्जेक्ट आहे। जंहिं 18 अमेंडमेंट ते वॾी तारीफ़ थींदी आहे, उनजो हिकिड़ो वॾो नेगेटिव पासो त उन जी ओनरशिप 50% फेडरल गवर्नमेंट खे ॾिनी वई ऐं 50% वञी रही हुनजी। SIFC जे ज़रिए माइंस ऐं मिनरल जो शोबो बि मरकज़ जे हवाले थी वियो, पर नाले मात्र वरी बि उन में 4 चीफ मिनिस्टर त वेठा आहिनि न। पर हाणे जेका हुकूमत आहे उन में कंहिंजी बि का अहमियत कान्हे का। माइंस ऐं मिनरल्स जो बिल जो हिकिड़ो पासो इहो आहे जेका गवर्नमेंट करणु वञी रही आहे। ॿियो पासो इहो आहे त कैनालनि जे ख़िलाफ़ असां जॾहिं मूवमेंट हलाई त उन में सिंध जो स्टेक सभ खां वॾो हुयो। सिंध जे पाणीअ जो बि स्टेक ऐं सिंध जे ज़मीनुनि जो बि स्टेक। सिंध खां वधीक ज़मीनूं त सराइकी वसेब जूं लीज ते वयूं आहिनि, छो त हुनखे चोलिस्तान कैनाल जेको आहे ठाहिणो हुयो। पर हाणे जेको आहे फील्ड मार्शल जेका लंची उन खां अॻु में उन पाण ओपन कयो त हू छा ऑफर करणु वञी रहियो आहे, उनखे छा घुरियो वियो आहे। रेयर अर्थ मिनरल्स, जंहिं ते हुन जूं ट्रंप जूं टाक्स पे हलियूं यूक्रेन सां। यूक्रेन ऑफर पे कई त तूं रूस जो पासो न खण, असां तोखे $500 बिलियन या रेयर अर्थ मिनरल्स ॾींदासीं। अमेरिका जे अंदरि फील्ड मार्शल वञी या डील ॾिनी त असां $10 बिलियन जा रेयर अर्थ मिनरल्स अमेरिका जे हवाले करण लाइ तयारु आहियूं। इन में बि हिननि डबल गेम खेॾी आहे। हाणे ॿिन्ही पासे वहनि था। बलोचिस्तान जा जेके माइंस ऐं मिनरल्स आहिनि उन ते घणियूं जेके एग्रीमेंट्स आहिनि, हिकिड़ी कैनेडा जी कंपनीअ जी आहे, ॿियो चीन जे कंपनियुनि जूं। उन जो मुआइदो ही करे आयो आहे ट्रंप सां। उन खां पोइ सिंध जे अंदरि जेका बि मादनियात आहे, तव्हां ॾिसो थर जो कारूंझर ते असां लाॻीती मूवमेंट हलाई आहे।
उन में बि जेके बि आहिनि सिंध जा जेके रेयर अर्थ मिनरल्स आहिनि या ॿिया जेके मिनरल्स आहिनि उहे टॉप सीक्रेसीअ में रखिया विया आहिनि। बलोचिस्तान ऐं केपीअ जिते त ॻाल्हायो थो वञे, तव्हां ॾिसंदव त जॾहिं यूरेनियम जी पहिरियों भेरो हिकिड़ी डिस्कवरी थी लंग जबल में लाड़काने कंबर पासे ॾांहुं, उन न्यूज़ खे ब्लॉक कयो वियो। तव्हां सिंध जा तमामु घणा पहाड़ी पासा खणंदव, कोहिस्तान जो पासो खणंदव, उते सिविलियन अथॉरिटीज़ खे का एक्सेस ई कान्हे का। त ही चवंदा ऑफशोर आयल जंहिंजो नाम ज़िक्र कयो ऐं ॿिया मिनरल्स इन्हनि जा मुआइदा करे आयो आहे। हाणे ऑफशोर जेके बि आयल जा रिसोर्सिस आहिनि उहे सिंध ऐं बलोचिस्तान जा, ऐं ॿिया जेके बि मिनरल्स आहिनि उहे सिंध बलोचिस्तान ऐं केपीअ जा आहिनि। उन्हनि ते मुआइदा केरु थो करे? पंजाब जी ब्यूरोक्रेसी, पंजाब जी पॉलिटिकल पार्टी, उन जी सिंध जी टाउट पीपल्स पार्टी ऐं पंजाब जी आर्मी। छा ही उन्हनि जूं प्रॉपर्टियूं? पोइ जॾहिं असां उन ते आवाज़ था उथारियूं त चवंदा तव्हां गदार रहियो। त सवाल इहो आहे त इन सॼे जो जेको हल आहे उहो किथे आहे? मुंहिंजे नज़र में सिंधी क़ौम, सिंध जे माण्हुनि, सिंध यूनाइटेड पार्टी जी क़यादत में साफ़ तौर ते इहा शइ साबित करे ॾिनी आहे त जेकॾहिं क़यादत वेकाऊ न आहे, जेकॾहिं क़यादत साबित क़दम आहे, उहा मैदान करे बीहे थी त पोइ सॼी क़ौम बि उन ते वेसाह करे थी। जीअं किरोड़े माण्हू निकिरी आया कैनाल मुखालिफ़ तहरीक में, इहा मूवमेंट आख़िर में न लॻी। बबर लोहे जो धरणो रुगो क्लाइमेक्स हो। असांखे ख़बर आहे जीअं असांखे मिनट्स मिलिया अगस्त जी एंड में, असां सेप्टेंबर खां उहा मूवमेंट लॉन्च कईसीं ऐं इहा ई उमेद हुई त असांखे रुगो कंहिं बि तरीक़े सां सिंध जो माण्हू जेको आहे अवाम निकिरी ईंदो त कुझु थींदो। सिंध जो करोड़े अवाम निकिरी आयो। बबर लोहे जे धरणे खां बि रमज़ान महीने में का पॉलिटिकल मूवमेंट न हलंदी आहे। रमज़ान महीने में ॻोठ ॻोठ मां, हर मस्जिद मां, हर गलीअ मां, हर हंध ते आवाज़ आयो। वेंदे शादियुनि जी दावतुनि में कैनाल नामंज़ूर, ईदगाह ते नारा लॻा त करोड़े सिंध जो अवाम बबर लोहे खां अॻु ई निकिरी आयो हो। उहो छा हुयो? क़ौम जो वेसाह हो। सिंध जो अवाम इन खां अॻु बहरिया जी तहरीक ते निकितो हुयो। लखनि में माण्हू कराचीअ में बहरिया ते निकिरी आया हुआ। पोइ वरी उन्हनि टेररिज्म करे, उन्हनि साज़िशूं करे उनखे सबूटेज कयो। पर हिन तहरीक में असांखे उहो बि तजुर्बो हुयो। असां इन पुरअमन तहरीक खे कंहिं बि क़ीमत ते पुरतशद्दुद थियण न ॾिनो। उन खां पोइ जॾहिं उहा ई तहरीक कामयाब थी वई, पंजाब खे सरेंडर करणो पियो। न त तव्हां ॾिठो हो हिननि पहिरीं इन तहरीक खे खंघियो ई न पए। असांजी तहरीक हले पई, सिंधु दरिया बचायो तहरीक जा जलसा पे हलिया त आर्मी चीफ मरियम नवाज सां गॾिजी इन जी इनाग्रेशन थो करे। बाबा आर्मी चीफ जो कहिड़ो कमु आहे? सीएम वञी करे न, सीएम चवंदा सूबाई आहे। हुननि मतिलब असांखे इहो थ्रेट ॾिनो, धमकी ॾिनी, टेजारियो त न सॼी पाकिस्तान जी 8 लख फौज जो सिपह सालार इन मंसूबे जे पोयां बीठो आहे, हुन सां गॾु बीठो आहे। इन करे तव्हां इन जे पोयां हटी वञो। मां चवंदुमि हिन में सभ खां वॾो क्रेडिट एसयूपी जे प्रेसिडेंट सैयद ज़ैन शाह जो आहे, जेको साबित कदम थी बीठो। जॾहिं लीडर साबित कदम थी बीहंदो आहे त पोइ क़ौम बि साबित कदम थी बीहंदी आहे। इहो ई मिसाल आहे। हाणे असांखे माइंस ऐं मिनरल वारे बिल ते हिकिड़ी ॿी एज हासिल आहे। असांखे जीडीए जे प्लेटफॉर्म तां सिंध जी सपोर्ट मिली, दोस्तनि हालांकि तनक़ीद पए कई। उन खां पोइ असां आल पाकिस्तान लेवल ते तहरीक तहफ़्फ़ुज़ आईने पाकिस्तान 1000 रिजर्वेशन हूंदे बि इन कंडीशन ते शामिल थियासीं त हू जेको आहे कैनालनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा ऐं हुननि भरपूर असेंबलीअ में बि आवाज़ उथारी। हाणे बि हिन ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में असांखे तमामु वॾी सियासी फतह मिली जो 32 पार्टियुनि ऐं नामवर सहाफ़ियुनि ऐं शख़्सियतुनि जे गॾियल पधरनामे में इहा शइ तस्लीम कई वई
त 8 जुलाई जो मुआहिदो गैरआईनी आहे। SIFC जो मुआहिदो गैरआईनी आहे। कारपोरेट फार्मिंग में न रुगो सिंध जी 12,60,000 एकड़ ज़मीन, पर पाकिस्तान सॼे जी 48 लख एकड़ ज़मीन कंहिंखे बि लीज़ ते ॾियणु गैरआईनी अमल आहे ऐं जिन खे बि उहा लीज़ मिली आहे उहा लीज़ फौरी तौर ते कैंसिल कई वञे। त अॻे जेका सिंध जी स्टैंड हुई, जंहिंखे रुगो कॉम्परस्तनि जी स्टैंड चयो पियो वियो या चंद शरपस्तनि जी स्टैंड चयो पियो वञे, जंहिंखे पहिरीं बिलावल बि मुल्क दुश्मननि जी एजेंडा पए चयो, पोइ सरेंडर कयईं, त उहा सॼी एजेंडा पाकिस्तान जी सॼी ग्रैंड ऑपोजिशन तस्लीम करे वरिती आहे त सिंध जो स्टैंड कैनालनि ते, कारपोरेट फार्मिंग ते, SIFC ते, SUP जो स्टैंड, सॼी सिंध जो स्टैंड आईनी स्टैंड आहे, सियासी तौर ते राइट स्टैंड आहे। हाणे असांखे ॿी वॾी एज इहा थी मिले त कैनालनि जे इशूअ ते सराइकी वसेब जा मामला हुया, पर उनजी सियासी तहरीक कमज़ोर आहे। न त 10 लख एकड़ ज़मीन सभ खां वधीक सराइकी वसेब जी थी आहे। पंजाब कयो छा आहे, ज़मीनूं सराइकी वसेब जूं, पाणी सिंध जो, इहे खणी उहे सभु कंपनियूं हुननि अस्करी अदारनि खे ऐं बैन अवी कंपनियुनि खे पंहिंजे मनपसंद सरमाएदार कंपनियुनि खे लीज़ ते ॾिनियूं। असां वटि हाणे इन ते हुननि छा कयो त 8 जुलाई जो मुआहिदो पढ़ो, उन मुआहिदे जा घणा पहलू अञा मंज़र ते न आया आहिनि। उन में हुननि छा कयो, ज़रदारीअ चयो त साईं इर्सा में तरमीम करे उते बज़ाहिर सिंध ऐं बलूचिस्तान मां को हेठि खणिजो। हिक तरफ़ असेंबलीअ में चवनि था त इर्सा में तरमीम नामंज़ूर, ॿिए तरफ़ GPI खे ज़रदारी पक थो ॾियारे त इहे मां कराए ॾींदुमि, बसि तव्हां रुगो नाले मात्र सिंध ऐं बलूचिस्तान मां हुनजो हेठि खणिजो ऐं वरी बलोचनि खे राज़ी करण लाइ, सिंध खे आइसोलेट करण लाइ तव्हां कच्छी कैनाल खे जेको आहे फ्लैग स्टार जेको आहे प्रोजेक्ट करार ॾिजो। हुनजो पहिरियों इफ्तिताह पोइ शहबाज शरीफ़ कयो। इहो प्रोपोज़ल 8 जुलाई जे मुआहिदे में आसिफ ज़रदारीअ पाण ॾिनो आहे। 8 जुलाई जो मुआहिदो ईअं न आहे त को ज़रदारी गन पॉइंट ते कयो आहे, हुनजो हुन में इनपुट ॾिनल आहे। हू ई उते ॿुधाए थो त हिन जा पैसा किथां ईंदा। वरी उहो चवे थो त चश्मा राइट बैंक कैनाल ॾियो, जीअं फ्रंटियर बि चुप रहे त सिंधी आइसोलेट थी वेंदा। ऐं सिंध पई आहे मुंहिंजे खीसे में, पीपल्स पार्टीअ जे खीसे में, इन करे कुझु बि न थींदो। हुननि खे हिन भेरे इहा तवक़े ई न हुई त SUP स्टैंड वठी बीहंदी, उहा सरेंडर न कंदी ऐं उहा मैदान करे पंहिंजी हिकमत अमलीअ सां ॾाहप सां सॼे करोड़े सिंधी अवाम खे उथारे ईंदी। असांखे ख़बर आहे त असां कल्ह हुन ॾींहुं इंटरव्यू में साईं ज़ैन जा पहिरियों भेरो चयो असां केतिरियुनि पार्टियुनि ठाह बि कया ऐं पोइ कीअं पुठ में शुराब आया, पर पोइ बि असां साबित कदम रहियासीं ऐं तहरीक खे हुन मरहले ते पुॼायोसीं। हाणे अचूं था अॼु खां पोइ छा थियणो आहे। अॼु खां पोइ जी असांजी जेका स्ट्रेटजी असां उन वक़्तु ई ठाहे छॾी आहे। त हाणे इशू हिकिड़ो त इहो आहे त कैनालनि जो मामिलो बि हुननि वरी उनखे डाइवर्ट कयो आहे। चनाब डैम ठीकु आहे, असां जेको आहे हो नथा ठाहियूं, चनाब डैम जे ज़रिए वरी चोलिस्तान जूं ज़मीनूं आबाद कयूं था। जड़ कहिड़ी आहे, जेके ज़मीनूं हिननि लीज़ ते ॾिनियूं आहिनि, जेसि ताईं उहे ज़मीनुनि जी लीज़ कैंसिल नथी थिए, छो नथा लीज़ कैंसिल कनि, माना जिन खे लीज़ ॾिनी अथनि उनखे आसरो ॾियनि था। सिंध जी तहरीक थोरी माठी थिए, तव्हांखे वरी इहे सभु शयूं ठाहे ॾींदासीं। जॾहिं ज़मीनुनि जी लीज़ कैंसिल थींदी तॾहिं माना अमली तौर ते कैनालनि जो मंसूबो हमेशह लाइ दफ़न थींदो। त इन मामले खे हाणे सॼी पाकिस्तान जी ग्रैंड ऑपोजिशन खयो आहे। ॿियो, असां मिनरल्स जे मामले ते जेको मुआहिदो आहे जंहिंमें बलूचिस्तान जो इंट्रस्ट, KPA जो इंट्रस्ट ऐं सिंध जो इंट्रस्ट, टिनी प्रोविंसिस जा इंट्रस्ट ईअं हिक ई पीक ते आहिनि। त हाणे असांजो टारगेट आहे त असां कल्ह त सॼी सिंध लेवल जा एहतजाज मुनज़िम कयासीं। हाणे असां अहिड़ी तहरीक मुनज़िम कयूं जंहिंजो मर्कज़ सिंध बि हुजे त बलूचिस्तान बि हुजे त KP बि हुजे ऐं पंजाब जा सराइकी वसेब जा उहे माण्हू बि हुजनि जिन जा हक़ तलफ़ी थिए, जिन जूं ज़मीनूं हज़म थी थियनि।
या उते जा जेके उसूल पसंद दानिश्वर आहिनि या सियासी कुवतूं आहिनि असां उन्हनि खे बि खणंदासीं। इन हिकु नुक़्ते ते त कारपोरेट फार्मिंग जे नाले में जेका बि लीज़ आहे उहा कैंसिल थिए, मिनरल्स जा जेके बि मुआहिदा आहिनि, जेको बलोचिस्तान असेंबलीअ मां बिल पास थियो आहे उहो रिजेक्ट कयो वञे। सिंध ऐं केपी असेंबलीअ जे अंदरि उहो बिल जेको आहे कंहिं बि क़ीमत ताईं पास न थिए। ऐं उन खां पोइ ॿी अहम ॻाल्हि आहे, इहो आहे हिकिड़ो पहिरियों पॉलिटिकल मरहलो असांजे स्ट्रगल जो। उन खां पोइ हाणे अचूं था जेको अॼु असांजो चओ था न आइनी किरदार, इन जे हवाले सां असांखे सम्झूं था पिया त जेसिताईं सिंध जे अंदरि हीअ पपेट गवर्नमेंट जेका इक़्तिदार में रहण लाइ इक़्तिदार जे ख़ातिर हर सौदो करे सघे थी, जेसिताईं सिंध जा माण्हू सिंध मां पीपल्स पार्टीअ जूं जड़ूं न कटंदा तेसिताईं तव्हांजे सिर ते हर वक़्तु इहा तलवार लटकियल हूंदी त कंहिं बि वक़्तु पीपल्स पार्टी राति जे पेट में को बि सौदो करे लिक छुप में कुझु बि करे सघे। त असांखे सिंध जे अंदरि पीपल्स पार्टीअ जी जेका हुकूमत आहे उहा जमहूरी हुकूमत त परे जी छॾियो, उहा सिंध जा सौदा थी करे। उनखे जेसिताईं ख़तमु करण लाइ सिंध जो आवाम न उथंदो, इहो सिंध लाइ वॾो नासूर आहे। तेसिताईं मां नथो सम्झां त सिंध जे मुफ़ादनि जो को तहफ़ुज़ थी सघे थो। को बि सवाल हुजे। महिरबानी साईं, बिल्कुलु सवालनि जो सेशन शुरू कंदासीं। तमामु ज़बरदस्त सेशन रहियो, टिनी स्पीकरनि तमामु ज़बरदस्त आई ओपनिंग ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि असांखे, जेको मूंखे ऐं शायदि ॿियनि दोस्तनि खे एतिरी ॼाण न हुजे त एतिरी वॾी वेसागाती जेको आहे सो थी रही आहे असां सां, ऐं असांजे हथां पेरनि जे हेठां ज़मीन जेको बाक़ाइदे छिके कढी रहिया आहिनि। सवालनि जे सेशन ॾांहुं हलण खां पहिरीं हिकिड़ो जेको आहे सो नंढिड़ो रेज़ोल्यूशन था पास करियूं सन्ना जे तरफ़ां त जेके बि द माइंस एंड मिनरल्स अमेंडमेंट एक्ट 2025 सेंट्रलाइजेशन वर्सेस प्रोविंशियल ऑटोनॉमी खे असां रिजेक्ट था करियूं। सना जा जेके बि सिंध जा जेके ॿाहिरि रहंदड़ माण्हू आहियूं असां उन बिल खे बिल्कुलु रिजेक्ट था करियूं। असां SIFC ऐं ॿिया जेके बि शोशा छॾींदा उन्हनि खे रिजेक्ट था करियूं। सो कंहिं बि दोस्त खे ऑब्जेक्शन हुजे त नथो रिजेक्ट करे त प्लीज़ उहो जेको आहे सो ॿुधाए, बाक़ी असां उनखे रिजेक्ट था करियूं। सॉरी थोरो अदाई अब्दुल्ला खे त डिलीट करियो जेको अचे पियो। सियासत 1948 जनवरी खां फायर फाइटिंग में पई हले। 1948 जनवरी खां जॾहिं लियाकत अली ख़ान चयो त असांखे सिंध कराची सिंध खां असांखे जुदा करिणो आहे, उहो थियो, वन यूनिट थियो। उन खां पोइ जाम सादिक इहो 1991 जेको आहे अकॉर्ड करे सिंध खे पाणीअ सां ज़्यादती कई। पोइ 1943 जो आइन वन यूनिट प्लस हुयो। पोइ हाणे आहे, हाणे सभिनी दोस्तनि लाइ मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे त केसि ताईं असां फायर फाइटिंग जी पॉलिटिक्स कंदासीं। सभिनी लाइ त असांखे बुनियादी आहे त जेकॾहिं वर्ल्ड असां फेडरेशन में आहियूं त असांखे वीटो पावर हुअणु घुरिजे। मलेशिया में बि इहो आहे कानून में फेडरेशन में त कुझु सेक्टर्स में वीटो पावर आहे। तंहिंजे करे सिंध जा जेके 7 जेके पॉइंट्स आहिनि उहो यादि हुजे त जलाल शाह जॾहिं ACUP जो चेयरमैन हुयो, उन इंडस होटल में इहे 7 पॉइंट्स आहिनि, मूं वटि डॉक्यूमेंट पियो आहे। उन ते सिंध जेको आहे सो वीटो पावर हासिल करे कॉन्स्टिट्यूशन में। उन में जेके धारियुनि जी आबादगारी आहे, जेका इन्फ्लक्स आहे, उन में पाणी आहे, लैंड आहे, मिनरल्स आहे, ऐं जेको 14 पंहिंजो नाटिकल माइल में जेको आहे सिंध जो जेको पाणी समुंड जे पाणीअ जो हिसो आहे, ऐं लैंग्वेज आहे। उन से जेसि ताईं सिंध खे वीटो पावर न ईंदो इन में कॉन्स्टिट्यूशन में, तेसि ताईं असां फायर फाइटिंग कंदासीं। अॼु हिकिड़ो इशू कयो अथऊं मिनरल्स जो कयो अथऊं, सुभाणे तव्हां ॾिसंदव त समुंड में जेको आहे जेकॾहिं तेल निकिरे थो त उन ते थींदो। उन खां पोइ ही छा था कनि जो आर्टिकल 15 ऐं 23 जे बुनियाद ते इन्फ्लक्स वधाईंदा। तंहिंजे करे जेके बि सियासी दोस्त आहिनि ॿिया, हाणे इहो सोचियो
त केसि ताईं सिंध फायर फाइटिंग जी पॉलिटिक्स कंदी। पर आउं सम्झां थो त डॉक्टर मक़बूल हालेपोटो जेको सना जी स्ट्रेटजी आहे, डॉक्टर मक़बूल हालेपोटो सभु कुझु ॻाल्हाए त पोइ उन खां पोइ सवालनि ते हलूं था। अलाए साईं जी ज़बरदस्त सजेशन्स आहिनि, तव्हांजी ॻाल्हि सही आहे। कुझु शयूं जेके आहिनि उहे करंट सेटअप में थी सघनि थियूं, कुझु शयुनि लाइ असांखे पंहिंजी क़ौम खे ऐं सॼनि सिंध जी दुनिया जे सिंधियुनि खे मूंखे सम्झां थो गॾिजी का असांखे परमानेंट स्ट्रेटजी करणी पवंदी। ऐं साईं सां बिल्कुलु अग्री थो करियां, असांजी जेका सियासत रही आहे उहा रिएक्टिव रही आहे ऐं प्रोएक्टिवली जेको असांखे कमु करणु घुरिजे, जेको असांजी आइडियोलॉजिकल हिकिड़ी हुजे बेसिस जंहिं ते असां अॻिते वधूं, उहा हिकिड़ो पीरियड हो जंहिंमें आउं चवंदुसि त पाकिस्तान ठहिण खां पोइ, जंहिंमें हैदर बख्श जतोई साहिब हो, जंहिंमें साईं जी एम सैयद हो, जंहिंमें काफ़ी हद ताईं रसूल बख्श पलीजो पोइ फाज़िल राउप हो, जेके ओरिजिनल थिंकर्स हुआ, जेके पंहिंजो मुख़्तलिफ़ हुननि जूं आइडियोलॉजीज़ हुई, जाम साखी हो, पर उहे प्रोएक्टिवली पंहिंजा हिकिड़ा आइडियाज़ आणींदा हुआ त असां सिंधी क़ौम जे मुश्किल में फाथल आहियूं, उन मां कीअं निकिरूं। हाणे मुश्किल इहा थी आहे त एॾा अॼुकल्ह हालात ख़राब थी विया आहिनि, एॾो ख़ौफ़ तारी थी वियो आहे ऐं असां हिन वक़्तु रुॻो सर्वाइवल मोड में आहियूं। रुॻो सर्वाइव त कीअं सर्वाइव, अॼु कीअं सर्वाइव करियूं, अॼु जी जेका मुसीबत असांजे गले ते पई आहे इन मां कीअं जान बचायूं जो अॻिली मुसीबत खे असां मुंहुं ॾियूं। पर आई थिंक वक़्तु आयो आहे त असां हिकिड़ो इंटरनेशनल फोरम ते जेके बि सिंधी, हाणे हिकिड़ो सुठी ॻाल्हि इहा थी आहे त सिंधी वरी बि जिन मुश्किल हालात में हूंदे बि वरी बि सिंधी पंहिंजो पेर अर्बन एरियाज़ में वरी पंहिंजो फुटप्रिंट उन्हनि क्रिएट करणु शुरू कयो आहे, जेको गुज़िश्ता 50-60 साल ताईं ख़तमु थी वियो हो। ऐं ॿी ॻाल्हि इहा थी आहे, सिंधी जेके डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि गुज़िश्ता 20-25 सालनि में ॿाहिरनि मुल्कनि में पंहिंजी हिकिड़ी प्रेज़ेंस कई आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में आउं डिस्कस कंदासीं, तव्हां बि ARC जा चेयरमैन आहियो, इसी सां कंदासीं त हिकिड़ी का इंटरनेशनल कॉन्फ्रेंस कजे जंहिंमें इहे सभु ॻाल्हियूं डिस्कस कजनि त सिंधियुनि जो जेके इंडिजन सिंधीज़ आहिनि ऐं जेके डायस्पोरा ओवरसीज़ सिंधीज़ आहिनि, उहे कहिड़ी ॻाल्हि ते मुतफ़िक़ थी हिकिड़ो प्रोएक्टिव असां सिंध लाइ स्ट्रगल शुरू करियूं। ऐं उहा हिकिड़ो पैराडाइम शिफ्ट हूंदो जंहिंमें असां इहो रिएक्टिव पॉलिटिक्स मां निकिरी प्रोएक्टिव असां एडवोकेसी में वेंदासीं ऐं बिल्कुलु असां हिन ते सोचींदासीं ऐं जेको बि आहे कुझु कंदासीं। ऐं उमेदु इहा आहे त कुझु ॾींहंनि में इहा ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं दोस्तनि खे त असां अहिड़ी का गॾिजाणी इंटरनेशनल लेवल ते सना ज़रूरु कंदी। साईं मुश्ताक साहिब जी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे त असांखे इहो रुॻो जेको आहे रिएक्टिव पॉलिटिक्स मां निकिरणु घुरिजे ऐं प्रोएक्टिवली हाणे असांखे पंहिंजी जेका आहे पंहिंजी सघ जेका आहे, असां मूं ॾिठो आहे त असां अञा ताईं थोरा अहसास कमतरी में इन करे असां पंहिंजे पाण खे कमज़ोर पिया सम्झूं, पर असां आई थिंक वी हैव टू रियलाइज़ आवर ओन स्ट्रेंथ। Sindhis today are much more powerful than they were 30 or 40 years back, or even 50 years back, definitely much more powerful than 70 years back. We need to understand and appreciate our strength on an international level, and we need to collect and gather it. इन ते सना ज़रूरु कंदी इन ते कमु। साईं अहमद नदीम ऐं साईं ख़ालिद आशवानी जो हथ प्रेस थियल आहे। साईं ओगाई दुर्गा साहब। हिकिड़ी मुंहिंजी सजेशन आहे, उन खां पोइ जेकॾहिं अॻिते वधो त जी जी। मुंहिंजो ख़्यालु आहे त साना खे हिकिड़ो रेज़ोल्यूशन जेको इहो आहे इहो त ठीकु आहे, उहो बि पास करणु खपे, पर इहो जेके जेके दोस्त USA में जिन जिन स्टेट्स में रहनि था उते पंहिंजे सेनेटर्स ऐं कांग्रेसमैन खे उहो मोकिले ॾियनि त साना जी ही रेज़ोल्यूशन आहे। ॿियो प्लस में इन रेज़ोल्यूशन सां गॾु हिकिड़ो ड्राफ्ट ॿियो बि ठाहिणु खपे जेको उते US में माना साना खे छा करणु खपे, मां उहो उन हिसाब सां ॿुधायां त उहो उन्हनि खे ॿुधाइजे त पाकिस्तान जेको आहे उहो हिकिड़ो फेडरेशन आहे ऐं उन में सिंध बलूचिस्तान ऐं KPK जेके आहिनि उहे इन्हनि शयुनि ते कंहिं बि तरह सां राज़ी कोन्हनि ऐं उते स्ट्रेस आहे त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा के बि मुआइदा थियनि था त उहे पास्ट में उन्हनि ते फ्यूचर में उन्हनि ते का बि शइ अहिड़ी जेका थी सघे थी जंहिंमें उते जे माण्हुनि खे उन्हनि शयुनि ते एतिराज़ु हूंदो, त अहिड़े क़िस्म जो को हिकिड़ो ड्राफ्ट लेटर जेको आहे उहो ठहे
उहो बि US जे जेके जेके दोस्ताना जा जंहिं जंहिं स्टेट में रहनि था उते पंहिंजे सेनेटर ऐं कांग्रेसमैन खे उहो जेकॾहिं ॾियनि त मुंहिंजे ख़्याल में इहो ॾाढो सुठो अमल थींदो। साईं महिरबानी, तमामु सुठी सजेशन आहे। असांजी EC जा काफ़ी दोस्त वेठल आहिनि, सो ARC EC गॾिजी इन ते डिस्कस कंदा, पोइ उन खां पोइ राय अमल कंदासीं। साईं ओगाई साहब सिर्फ़ु 5 मिंट प्लीज़। पहिरियों त दोस्तनि तमामु घणो पंहिंजो इज़हार राय कयो, ॾाढी ख़ुशी थी, सुठी मालूमात मिली। ॿिनि शयुनि जो ज़िक्र, हिकु त मां हिन सां नेचुरल रिसोर्सिस आयल गैस सां वाबस्ता रहियो आहियां, त उनजे करे थोरो 5 मिंट ॻाल्हाइण। हाणे नेचुरल रिसोर्सिस जेको आहे सो आहिनि कहिड़ा सिंध जा, उन ते था ॻाल्हायूं। मुख़्तसर ज़मीन आहे, ऐं जेको आहे रेती बजरी पत्थर आहे, आयल ऐं गैस आहे, फिशरीज़ आहे, इहे शयूं आहिनि असां वटि। ज़मीन जे बारे में लैंड ग्रैबिंग ते असां पहिरियों ई प्रोग्राम सना जे प्लेटफॉर्म तां करे चुका आहियूं, ऐं उहो मौजूदु आहे त लैंड ग्रैबिंग सिंध में कीअं थी, बारिया टाउन ठहियो, ठटे जी अध खां वधीक ज़मीन जेको आहे सो पहिरियों टपी, हाणे अली हसन ज़रदारी जे ज़रिए ग़रीब माण्हुनि जो हुन ते कब्ज़ा थी विया आहिनि, खाता ख़तम थी विया आहिनि, ॿियूं शयूं सभु उन्हनि ते नथा। हाणे अचूं था रेती बजरी पत्थर, उहो रेती बजरी पत्थर जो जेको नेचुरल रिसोर्स आहे उहो कंप्लीट सिंध जो आहे, उन में वफ़ाक़ जो मुदाख़लत कोन्हे। पर छा उनजो उतां जे रहंदड़ माण्हुनि खे को फ़ाइदो थिए थो इन रिसोर्सिस खां? रेती बिजरी पत्थर जेको आहे कराची में आहे, जामशोरे में आहे, कंबर शादाद कोट में आहे, खैरपर में थोरो आहे, इन 4-5 ज़िलनि में। उन ते सिंध गवर्नमेंट जो सिंध गवर्नमेंट जेका माफ़िया तौरु ऑपरेट थिए थी 15 सालनि खां, कोई ठीको कोन थींदो आहे। हिकिड़ो जेको आहे शाह साहब आहे, जावेद शाह, उन जे इन में अंडर में सभु ठेकेदार आहिनि, ऐं उन्हनि खे ॾेई करे मथे ज़रदारी फरियाल टालपुर खे पैसा मिलंदा आहिनि, मुकमिल कब्ज़ो आहे। उतां जा माण्हू जेके आहिनि सो पत्थरनि वारी दुनिया में रहनि था। मां त उते ठेकेदारी कंदो रहियो आहियां, वेंदो रहियो आहियां, ॾिसंदो रहियो आहियां। मां त सना जे प्लेटफॉर्म ते इहो अर्ज़ु कंदुसि त हिकिड़ो को फ्यूचर फिल्म ठाहियो त उते जेके लोकल माण्हू जेका रेती बजरी पत्थर जितां खजे थो ऐं उते कीअं था रहनि, ऐं उहे वञी करे केरु थो उन्हनि खां फ़ाइदो वठे। उन खां पोइ अचूं था जेको आहे कोयलो, उहो कोयलो बि 2 जॻहनि ते आहे, ठटे में ऐं प्लस जामशोरे ज़िले में, ऐं साईं उन थर में ते बि आहे बि कोयलो। हा, थर जो त तमामु घणो आहे, उन ते साईं ॻाल्हाए बि चुको, उहो त वॾे पैमाने ते उन ते त वफ़ाक़ कंट्रोल करे वियो आहे न। ऐं जेको साईं चयो न सिंध गवर्नमेंट में, सिंध जो एनर्जी डिपार्टमेंट त ठहियल आहे, पर सिंध गवर्नमेंट बि ईअं सम्झो जेको उन जा वसाइल आहिनि उहे जेको आहे सो एंग्रो जे ज़रिए हिकिड़ो मुआइदो करे, सभु कुझु एंग्रो जे ज़रिए हले पियो। सिंध गवर्नमेंट खे जेके माण्हू उन्हनि खे पैसा मिलनि पिया, उहा हिकिड़ी जुदा वॾी फील्ड आहे, उन ते जेकॾहिं मौक़ो मिलियो त पोइ ॻाल्हाईंदासीं। मां ॿियनि शयुनि जी ॻाल्हि कयां थो। उन खां पोइ अचो जेको आहे सो ऑयल एंड गैस ते। साईं ऑयल एंड गैस में जेको आहे सो हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे त सिंध में मालामाल आहे। मां तव्हांखे ॿुधायां, सुई गैस सभ खां पहिरियों गैस निकिती 1952-53 में, उते 101 वॉयल आहिनि टोटल, जेके तक़रीबन ड्राई थी चुका आहिनि। असांजे घोटकी ऐं कंदकोट में ई सिर्फ़ु 150-200 वॉयल आहिनि। बदीन में त मां तव्हांखे ॿुधायां, बदीन ऐं जेको आहे सो अटक, पाकिस्तान जा उहे 2 इलाइक़ा आहिनि जेके ग़ालिबन अंग्रेज़नि जे दौर में स्टडी थी चुकी, ऐं अटक में त उन्हनि एक्सप्लोरिंग बि कई। बदीन जो मूंखे ख़बर न आहे, ज़ुल्फ़कार ॿुधाए सघे थो, पर पाकिस्तान ठहण खां पोइ जल्दी बदीन में थी। पर हिन वक़्तु कंदकोट ऐं घोटकी एॾो वॾो एनर्जी कॉरिडोर आहे जो बेताब आहे। उन सां थिए छा थो त जेके सिंध खे छा थो मिले त रॉयल्टी जी मद में 5-10% जेका हुनजी इनकम आहे उहा बि सिंध गवर्नमेंट खे मिलंदी आहे, जेका लोकल डेवलपमेंट लाइ ख़र्च कंदा। सिंध गवर्नमेंट पंहिंजे MNAs ऐं लोकल जेके वॾेरा आहिनि उन्हनि खे उन्हनि जो हेड करे छॾियो आहे। उहे पैसा वठी डायरेक्ट खाई वेंदा आहिनि। न को स्कूल ठहंदो आहे, न का हॉस्पिटल ठहंदी आहे, न को रोड ठहंदो आहे। पोइ हिकु अधु को रोड काथे चूंडके में किथे ठाहियो हुजऊं, मां त घटि कोन ॾिठो आहे। मां इहो PPL वारनि सां कमु कंदो हुउमि मौजूदगी, उन्हनि खे चयो त यार तव्हां जेको आहे सो जीअं असांखे इहो कयो था, तव्हां पाण कमु करायो। सिंध गवर्नमेंट चवनि इहो लाज़ में न आहे, असां नथा कराए सघूं, उन्हनि खे ई ॾींदासीं। उन्हनि जो जेको रिलेवेंट डिपार्टमेंट आहे, एजुकेशन आहे या हेल्थ आहे, अस्पताल ठाहिणा, उहे कंदा, उहे कुझु बि कोन ठहंदो आहे। ऐं जिथे ऑयल ऐं गैस निकिती आहे ज़ुल्फ़कार साहब, मां शादादपुर में 2 ऑयल ऐं गैस जा प्लांट हया, ऐं घटि में घटि 10-15 वॉयल जी डेवलपमेंट कई कंदकोट में, कंबर शादाद कोट में, ऐं सेवण सां गॾु जेको आहे सो पहाड़नि ते। त माना जेकॾहिं उन गैस जो
5-10-20% बि इनकम जेको आहे सो ईमानदारी सां लोकल माण्हुनि ते ख़र्च थिए त हिकिड़ो माण्हू ग़रीब न रहे। मां दावा से चवां हिकिड़ो माण्हू बि ग़रीब न रहंदो। पर उन ते मुकमिल आयल ऐं गैस वफ़ाक़ जो कब्ज़ो आहे ऐं लोकल जेको वॾेरा आहिनि ऐं लोकल जेके माण्हू उन्हनि खे भत्तो मिलंदो आहे ऐं रॉयल्टी मिलंदी आहे ऑफिशियली, उन जे ज़रिए उन्हनि खे पाण सां मिलाए करे, जीअं कंबर शहदाद कोट जी साइड ते चांडियनि जो कब्ज़ो आहे ऐं जेको आहे सांगड़ में जोणे जा ऐं ॿियनि जो कब्ज़ो आहे ऐं ॿिया पहिरियों पीर साईं वारनि जा माण्हू हूंदा, हाणे उहे ख़तमु, हाणे उन्हनि जो खैरपुर में हिननि जो कब्ज़ो आहे, कंदकोट हेॾे वॾेरनि जो कब्ज़ो आहे ऐं उहे सौ सिधो ज़रदारी साहिब खे ऐं फरियाल टालपुर खे पैसा ॾींदा आहिनि, उन्हनि खे इहो मुक़ररु कंदा आहिनि। हाणे मुंहिंजो हा हा टाइम ख़तमु थी वियो। मुंहिंजो चवणु इहो आहे त सिंध खे हाणे आख़िर में हिकिड़ी तजवीज़ ॾियां पियो त सना जे प्लेटफॉर्म ते हिन वक़्तु सिंध जे में कमु करणु ॾाढो ॾुखियो आहे, त छो न हिकिड़ो रिसर्च सेंटर ठाहियो वञे अमेरिका में, ऐं सभ खां वधीक पॉपुलेशन त ह्यूस्टन में आहे सिंधियुनि जी, त उते जेको आहे इन सभिनि मसइलनि ते रिसर्च थियणु खपे ऐं उन्हनि खे जेको आहे शेयर थियणु खपे हिकु हिकु माण्हू में। साईं हाणे असांखे कमु करणो पवंदो ज्यूज़ वांगुरु। ज्यूज़ 1500 साल पहिरियों तारीख़ हलाई इसराइल ठाहिण खां पोइ, त उन जे करे हिते हिकिड़ो रिसर्च सेंटर ठाहियो वञे, जेको बि सिंध सां जे माली वसाइल हुकूक हिननि ते ज़ुल्म थिए पियो उन ते रिसर्च थियणु खपे ऐं फैक्ट्स फिगर सां पोइ शइ दुनिया जे साम्हूं अचणु खपे। इहा मुंहिंजी आख़िरी तजवीज़। साईं वॾी महिरबानी 5 मिंट आहिनि। सवाल पुछंदा साईं ख़ालिद आशवानी साहब, पहिरीं तव्हां प्लीज़। साईं महिरबानी, तमामु सुठो सेशन रहियो, तमामु इंफॉर्मेशन सुठी दोस्तनि शेयर कई। मां सिर्फ़ु ॿिनि नुक़्तनि ते जेको आहे सो सुवाल आहिनि, कमेंट बि आहे। हिकिड़ो त ही ताज़ियूं जेके चेंजिस जूं ॻाल्हियूं पिया कयो उहे थी चुकियूं आहिनि या थियण वारियूं आहिनि, ऐं इन लाइ असांखे रेफरेंस खपे। हिते जेके असीं रिसर्च कयूं पिया AI टूल वग़ैरह में, उन में असांखे पुराणियूं जेके प्रोविजनल फेडरल रेगुलेशन एंड लॉज आहिनि जेके प्रोटेक्ट कनियूं, रिलेटिव प्रोटेक्शन डिस्ट्रीब्यूशन ऑफ कंट्रोल बिटवीन फेडरल एंड प्रोविंशियल गवर्नमेंट, उहे आहिनि। जेका ताज़ी चेंज आहे उन बारे में वधीक इंफॉर्मेशन असां वटि न आहे। जेकॾहिं दोस्तनि जिन वटि आहे, ख़ासि करे न्यूज़ पेपर रिलेटर, उन्हनि जो जेकॾहिं असांखे रेफरेंस मोकिलियो त उन में मदद थींदी। ॿियो जेका पॉइंट आहे उन में सुवाल बि आहे। मुंहिंजे नज़र में मां बि हिकिड़ो क़िस्म जो तहक़ीक़ नज़र रखां पियो इन्हनि जे बारे में। ख़ासि करे मां अमेरिका में रहां थो, असांजा साना जा काफ़ी मेंबर अमेरिका ऐं कनाडा में रहनि था, ऐं अमेरिका हींअर ताज़ो ट्रंप असांजे प्रेसिडेंट अनाउंस कयो त पाकिस्तान में हिकिड़ी ऑफशोर ड्रिलिंग में मदद कंदो। ऐं तख़मीनो इहो आहे जो त एस्टिमेटेड रिसोर्स एतिरा हाई थी सघनि था जो उहो ऑफशोर रिसोर्सिस विल मेक पाकिस्तान 4th largest oil and gas empire. There is a potential of becoming 4th largest potential, and this is going to be the main action. ॿिया सभु मुंहिंजे नज़र में चवंदा आहिनि त खाई विया या खाइण जी कोशिशूं लॻी पियूं आहिनि, पर हीउ हूंदो तमामु हिकिड़ो चवंदा आहिनि चेंज आणनि, गेम चेंजर इन्वेस्टिगेशन, ऐं उन में असां रोल अदा करे सघूं था। उहो रोल कीअं अदा करे सघूं था त असां इन ते हिते गवर्नमेंट में ख़ासि करे उन्हनि ते प्रेशर विझी असां हिते प्रेज़ेंट ते वेठा आहियूं, ऐं कम जी डिस्ट्रीब्यूशन तमामु सिंपल आहे। जिन खे सिंध में कमु करिणो आहे उहे सिंध ते फोकस कनि, असां हुते वञी हिकिड़ी कॉन्फ्रेंस कराची में कंदासीं, मानी मानी खाईंदासीं, पर असली कमु तव्हांखे सिंधी जेके उते वेठा आहिनि, जेके उन्हनि मरहलनि ते वढनि पिया, उन्हनि खे उहो जारी रखिणो पवंदो। असांजे ओवरसीज़ में वेठा आहियूं, असांजो कमु आहे त असीं ओवरसीज़ वारनि ते पंहिंजी बहितरीन तरीन महिनत कयूं ऐं उन मां जेको सिंधियुनि जी वेलफेयर ऐं बेनिफिट जे बारे में कमु थी सघे उहो कमु करे ॾेखारियूं। सो असांखे हींअर इंफॉर्मेशन ज़रूरत आहे। असां वधीक पॉलिटिक्स में या यूनाइटेड पार्टी हुजे या पीपल्स पार्टी उन पोयां जहिड़े मुंहिंजे मौक़े में न आहियूं। असांजो मौक़ो आहे त बिल्कुलु स्पेसिफिक एक्शन खणूं इन मामले में, ऐं असीं हिकिड़ी पॉलिटिकल सना पार्टी न आहे जो सभिनी ॻाल्हियुनि ते करे, पर हीउ हिकिड़ो तमामु ज़बरदस्त मौक़ो बि आहे ऐं तमामु ज़बरदस्त ऑफशोर आयल जो आहे। इन बारे में असांखे तव्हां इंफॉर्मेशन ॿुधायो। मुंहिंजी जेका इंफॉर्मेशन आहे त 12 माइलनि ताईं जेको सी शोर आहे सिंध जे अराउंड या बलूचिस्तान जे अराउंड, उहो उन में प्रोविंशियल राइट्स एंड ऑयल रिसोर्सिस खे 50%,
जेकॾहिं 12 महीननि खां परे तो उहो डिस्कवरी थिए त उन में प्रोविंस खे को बि शेयर कोन्हे। आया एक्सपर्ट जेके हिन पैनल ते इहो कंफर्म कनि था या असांजी अंडरस्टैंडिंग या हिन में को फ़र्क़ु आहे? ॾिसो, पाकिस्तान जे आइन मुताबिक़ जंहिं प्रोविंस सां कोस्ट लॻे थो उन जो 12 नॉटिकल माइल जे अंदरि ज़मीन, मिनरल्स, ऑयल, गैस उन प्रोविंस जो आहे। सिर्फ़ु सिंध ऐं बलूचिस्तान जो आहे। उन खां पोइ कॉन्टिनेंटल शेल्फ थो यूज़ थिए, उहो अराउंड 200 नॉटिकल माइल आहिनि, 200 नॉटिकल माइल। उन में एक्सक्लूसिवली ज़ोन जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट जो आहे। उन खां पोइ जेको आहे इंटरनेशनल जेको आहे सो वाटर अची थो वञे। तंहिंजे करे हिन वक़्त ताईं का बि माना टेंजेबल अहिड़ी रिज़ल्ट कोन आई आहे जो सिंध या बलूचिस्तान जे 12 नॉटिकल माइल जे अंदरि का डिस्कवरी थी हुजे। ऐं ॿियो थोरो दोस्तनि खे मां ॿुधायां त जॾहिं बि कंहिं नेचुरल रिसोर्सिस आहिनि त कहिड़े वक़्त बि कहिड़ी जॻह ते बि तमामु ह्यूज डिस्कवरी थी सघे थी। उहा सिंध हुजे, बलूचिस्तान हुजे, KPK हुजे या KP बलूचिस्तान या पंजाब हुजे। पॉइंट सिर्फ़ु सभिनी दोस्तनि खे इहा ॿुधायां त असां पंहिंजे फेडरेटिंग यूनिट जे तौरु जेके असांजा राइट्स उन्हनि खे असां प्रोटेक्ट कयूं। उन में लैंड, मिनरल्स, लैंग्वेज, वाटर, लैंड, एवरीथिंग। मां फिरी वरी उन ते थो अचां त हिन वक़्त ताईं असां फायर फाइटिंग जो जेका पॉलिटिक्स कई आहे, हाणे ज़रूरी आहे त असां उन खां निकिरी करे फेडरेशन में असां पंहिंजा अहिड़ी चेंजिस आणियूं जो जेके असांजी सभु शयूं महफ़ूज़ हुजनि। न त असां कॾहिं हिकिड़ो वाक़ियो थो थिए, कॾहिं ॿियो थो थिए, कॾहिं टियों थो थिए। हाणे हिन वक़्तु मुंहिंजी अराउंड 70 ईयर एज आहे ऐं मां तव्हांखे ॿुधायां त 1970 खां वठी मां यको सिंध जे नेशनल मूवमेंट सां अटैच आहियां। यूनिवर्सिटी में हुजा या यूनिवर्सिटी खां ॿाहिरि हुजा, सभिनी ख़बर आहे। पर ट्रेजिडी आहे त असां पंहिंजे जेके फेडरेशन में फेडरेटिंग यूनिट्स जा जेके राइट्स आहिनि, हिकिड़ो दफ़ो ACUP जे जलाल शाह 7 पॉइंट्स ते उहो क्लियरली मौक़ुफ़ रखियो त हिन जे थ्रू असां जेको आहे महफ़ूज़ हूंदासीं। हाणे त टाइम तमामु थोरो आहे दोस्तनि वटि, पर यकीनन हिनखे ऐं मां मक़बूल साहिब खे इंडोर्स थो कयां। उन में पंहिंजो मां इनपुट ॾींदुमि, डेटा बि हूंदी, जेको बि कुझु हूंदी। ऐं असांखे फायर फाइटिंग आहे मथे करे प्रो एक्टिव पॉलिटिक्स हुजे, पोइ रिसर्च हुजे, पॉलिटिक्स हुजे, जेका बि शइ हुजे, असांखे उन तरह हलणो आहे। महिरबानी। महिरबानी साईं। आऊं थोरो हिन ते ॿुधायां साईं आसमानी साहिब खे त साईं आसमानी साहिब जेको वाटर्स वारो त तव्हांखे साईं ॿुधाए छॾियो, पर हीअ जेका समुंड जे अंदरि हींअर जेका एक्सपेक्टेड जेका चवनि था पिया उहा ऑफशोर त हूंदी, पर ऑफशोर खां वधीक जेको हिकिड़ो इहा आहे शेल गैस एंड ऑयल। शेल जेको हूंदो आहे सी शेल, उहो सी शेल जेको आहे परमिएबल लेवल खां हेठि हूंदो आहे। उनजे मथां शेल जेको हूंदो आहे उनखे हाइड्रोलिक ज़रिए ट्रोड़े ऐं पोइ उन मां ऑयल एंड गैस कढियो वेंदो आहे, जंहिंजे करे इहा वरी थोरो अञा मुनफ़रिद आहे। ऐं इहा एडवांस टेक्नोलॉजी अमेरिका वटि ऐं ब्राज़ील वटि आहे। ब्राज़ील ऐं अमेरिका ॿई प्रोड्यूस बि कनि था पिया, पर पाकिस्तान में हिते सिंध जे एरिया में सी शेल जे लाइ एक्सप्लोरेशन काफ़ी साल अॻे आहे। सम्झा थो 5 साल खनि अॻे बि इहा शइ आई हुई त सिंध जे सी शेल में अंदरि जेको आहे वॾा रिज़र्व आहिनि। ऐं हींअर जेका मुमकिन आहे, मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे त थी सघे थो त एरियल सीज़मिक वेव्स जे ज़रिए अमेरिका का अहिड़ी स्टडी करे वरिती आहे, जंहिंजे करे ट्रम्प जेका इहा शइ कई आहे, न त अदरवाइज़ का ईअं उन हवाई ॻाल्हि न कई हूंदी। त इहो जेको सी शेल हूंदो उहो प्रॉबली 12 नॉटिकल माइल्स जे अंदरि बि थी सघे थो, छाकाणि सी शेल में जेॾीमहिल हेठि डेप्थ में वञिबो आहे त अर्थ सरफेस खां पोइ वरी हेठि वञिबो आहे। जॾहिं असां डीप वाटर में वेंदासीं त उते ऑफशोर ड्रिलिंग थींदी आहे ऐं उहा सरफेस ते हूंदी आहे, जेका परमिएबल लेवल हूंदी आहे उनजी। त मुंहिंजो मतिलबु साइंटिफिकली एक्सपेक्टेशन इहा आहे। ॿियो जेको तव्हां चयो त कानूननि में जेका तब्दीली थी आहे, त हिकिड़ो जेको मूं तव्हांखे जीअं ॿुधायो त SIFC जेका आहे उहा 2023 जून में ठाही वई। उन में इहा सॼी अमेंडमेंट करे हिकिड़ो जेको मूं तव्हांखे क्लास ॿुधायो त जंहिंमें ओवर राइड द ऑल लॉज, माना ओवर राइड द ऑल लॉ जो मतिलबु थी वियो त कॉन्स्टिट्यूशन में जेके बि लॉज आहिनि उन्हनि सभिनी खे इहा SIFC ओवर लॉ थी करे छॾे। प्लस में वरी 25 में उन साॻे खे इदारे खे कॉन्स्टिट्यूशनल डिनर जेको आहे असेंबली मां एक्ट जे ज़रिए पास बि कराए छॾियो। बलोचिस्तान असेंबली 17 मार्च 2025 ते
उहो माइंस एंड मिनरल्स जो बिल पास करे छॾियो आहे, जंहिंमें उनजे अंदरि इन SIFC खे उनजो एज़ सम्झो त हिसो विधो वियो आहे। त इहो सम्झो त वरी साॻी उहे शयूं अंदरि त हुन में ॿियूं शयूं घणियूं आहिनि, तमामु 18 सुफ़नि खनि जो ड्राफ्ट आहे। ऐं हींअर वरी ताज़ो महीनो खनि अॻे KPK में उहो प्रेज़ेंट थियो, पर जेको अञा डिफर थियो आहे। सिंध असेंबली खे बि मार्च में ई ॾिनो वियो हो, सिंध असेंबली बि उन ते, पर छाकाणि त हिते असां वटि अॻु में ई इहा सॼी मूवमेंट हली पए पाणी वारी, तंहिंजे करे हू उन न करे सघिया। हींअर ख़बर इहा पई आहे त कुझु ई ॾींहंनि में टेबल करण जे लाइ तयारु आहिनि, माना अनकरीब 1-2 ॾींहंनि में उहो टेबल करणु वञनि पिया। त उनजे करे असां वटि इंफॉर्मेशन इहा आहे त साॻियो जेको वरी जेको प्रोविंशियल जेको माइंस एंड मिनरल्स जो सॼो एक्ट आहे, उन सॼे खे अमेंड करे उन में वफ़ाक़ खे अथॉरिटीज़ ठाहे जेको आहे सो ॾियनि था, ऐं उनजी उन में जेका आहे मुदाख़लत जेका आहे क़ानूनी तौर ते शामिलु था कनि। छाकाणि SIFC त उन्हनि ठाहियो आहे, पर तंहिंजे बावजूदि बि सम्झनि था त SIFC छाकाणि त कॉन्स्टिट्यूशनल इदारो न आहे, उन ते रेजिस्टेंस थींदी, पोइ कुझु बि थी सघे थो। तंहिंजे करे सूबाई असेंबलियूं पाण बिल ठाहे उन्हनि खे अख़्तियार ॾेई छॾनि त पोइ जीअं उहा शइ उन्हनि खे आसानु थी मिली वञे। जी साईं आहूजा साहब, तव्हां कुझु जवाबु हिन में एड कंदव? साईं हाशमी साहब जेकी ॻाल्हियूं कयूं आहिनि उन में हिकिड़ी ॻाल्हि जी वॾी अहमियत आहे मुंहिंजे नज़र में, त जेके बि जेको आहे सिंधी डायस्पोरा आहे ऐं ओवरसीज़ आहिनि, ही जेके बि शयूं आहिनि रिसर्च वर्क जी सिंध जे अंदरि ॾाढी खोट आहे। असांखे बि बाक़ाइदे ईअं अलॻि अलॻि हंधनि तां महिनत करे वठंदा त भई जीअं हिकिड़ियूं जेको आहे थिंक टैंक्स रिसर्च जुड़ियल हूंदियूं उहे असां वटि न आहिनि जुड़ियल। सामना ऐं ओवरसीज़ जा दोस्त गॾिजी जेकॾहिं उहो रिसर्च जो असांजी खोट पूरी कनि त असांखे नेशनली ऐं इंटरनेशनली असांखे तमामु घणी हेल्प मिली सघे थी। अॼु जी पॉलिटिक्स सभ खां वधीक कामयाबी तॾहिं हूंदी आहे जॾहिं उहा राइट इंफॉर्मेशन बेस्ड हुजे। हाणे हिक तरफ़ इहा ॻाल्हि आहे त जेका मां गुज़ारिश करणु चाहींदुमि सभिनि खे, बाक़ी ॿी जेका बि ॻाल्हि आहे त हाणे ॾिसो भले केतिरा बि रिसोर्सिस ऑफशोर जा निकिरनि, मिनरल्स जा निकिरनि, हिते हाणे कॉन्स्टिट्यूशन जी का अहमियत न रही। साईं जो ख़तम थिए हिन खां पोइ तव्हांखे साईं ज़ुल्फ़िकार साहब मीनाणी साहब केॾा वञनि पिया, तव्हां केॾियूं बि गारंटियूं वठो, उनजी का अहमियत नथी रहे। हिन वक़्तु जेकर असां कैनालनि जी कंस्ट्रक्शन कई आहे, हिन मुआदे खे रोकाए बि सघियासीं त स्ट्रीट पावर सां। त हाणे असांखे जेका स्ट्रगल करणी आहे उहा मल्टाई डायमेंशनल हुजे। हिकु त असां वेल इंफॉर्म्ड हुजऊं। इन मूवमेंट में बि असां मां हिकिड़ो क्रिटिकल आर्टिकल बि लिखियो, सेल्फ क्रिटिकल, त इहो 8 जुलाई जो मुआदो थियो, पर असां ते उन जा मिनट्स पहुचण में 2 महीने खां पोइ मिलिया। त हिकिड़ी इंफॉर्मेशन जो प्रॉपर जो मिलणु, वरी उनजो एनालिसिस, ऐं ही जेके सिंध जा मुआदा था थियनि या बलूचिस्तान KP जा, उहे इंटरनेशनल बि थियनि था। जीअं इनाम चयो साना जे दोस्तनि खे, या साना खां ॿाहिरि बि जेके बि असांजो सिंधी डायस्पोरा आहे या सिंध बेस्ड डायस्पोरा आहे, मां त उनखे जेको बि चवंदुसि बियॉन्ड लैंग्विस्टिक लाइन्स में, त जेके बि जेको आहे सिंध लविंग जेको आहे डायस्पोरा ॿाहिरि आहे, उनखे सिंध जे बारे में इंटरनेशनली छा थी रहियो आहे, उते जी रिसर्च, उते जी इंफॉर्मेशन उहा कलेक्ट कंदा त असांजी इहा इंटीग्रेशन थींदी, तॾहिं फ़ाइदो वधीक थींदो। ॿी ॻाल्हि जेका मुश्ताक साहब चवे थो त जेको आहे न फायर फाइटिंग वारी ॻाल्हि, हिते सवाल इहो आहे, असां पॉलिटिकल मूवमेंट में आहियूं, त हिते तव्हां जेका बि स्ट्रगल कयो था उहा तव्हां अॻे त नज़रियाती बुनियाद, जीअं मक़बूल साहब चयो भई अॻे त ॾींदा हुआसीं बाबा सिंध आज़ाद थींदी त मसइला हल थींदा, बाबा पाकिस्तान में सोशलिस्ट इनकलाब थींदो त मसइला हल थींदा। इहे अॻे नज़रियाती असां मंज़िलूं तय कंदा हुआसीं, उनजो नतीजो छा निकितो त बाबा जॾहिं सिंध आज़ाद थींदी तॾहिं ॾिसंदासीं बाक़ी मसइलनि जी का अहमियत ई कान्हे, जॾहिं सोशलिस्ट इनकलाब ईंदो त ॾिसंदासीं। असां पार्लियामेंटी पॉलिटिक्स खे ई 30 साल अहमियत ई न ॾिनीसीं। नतीजे में पार्लियामेंटी पॉलिटिक्स ते मोनोपोली कायम थी वई, जेको आहे पीपल्स पार्टी ऐं ॿियनि फ्यूडल लॉर्ड्स जी। मिडिल क्लास जी हुते का रिप्रेज़ेंटेशन ई न थी। मिडिल क्लास उहो आयो जेको पीपल्स पार्टीअ जे पेरोल ते हुजे। त असां हिन वक़्तु घण तरफ़ी स्ट्रगल्स करे रहिया आहियूं। ईअं न आहे त असां वटि को वियन कोन्हे,
जो असां महज़ को फायर फाइटिंग था कयूं। घटि SUP जे हद ताईं मुंहिंजी इहा दावा आहे त असां पूरे हिकिड़े वियन सां कमु करे रहिया आहियूं, तरीक़े सां कमु करे रहिया आहियूं ऐं घण तरफ़ी हिकमत अमलीअ सां कमु करे रहिया आहियूं। पर हुन में 3 शयुनि खे ॻंढण जी ज़रूरत आहे। इंटरनेशनल जेको आहे सिंधी डायस्पोरा, सिंध जे अंदरि बियॉन्ड एथनिक लाइन्स, असां हिते केनालनि जे ख़िलाफ़ मूवमेंट कंदे असां ते तनक़ीद बि थी। असां आफ़ाक़ ॾे बि वियासीं, असां केसर बेंगाली ॾे बि वियासीं, प्रोग्रेसिव राइटर्स हुजनि, कहिड़ा बि हुजनि, जमायत इस्लामी हुजे, PTI हुजे, एक्रॉस द बोर्ड सिंध जी सॼी कुवतुनि खे ऑर्गेनाइज़ कयो आहे ऐं उन्हनि खे ऑर्गेनाइज़ करे खणी था अचूं। ऐं टे तरफ़ ते असांखे आहे मासिस खे मोबिलाइज़ करणो। मास खे मोबिलाइज़ करण में छा थो थिए, इहा पैदा थी कई वञे। दादा मूवमेंट असांजी वकील हाईजेक करे विया, लीडरनि खे मूवमेंट हलाइण न आई, वरी पोइ मोरे में जेको आहे पुरतशद्दुद सियासत कई त असां जेका पॉलिटिकल स्ट्रेट फॉरवर्ड ऐं जेको आहे अपराइट लीडरशिप केनाल मूवमेंट में ॾिनीसीं, उनखे डीवैल्यू करण जी ऐं डिस्टार्ट करण जी कोशिशि थी थिए। त इहा जेका आहे नेशनल कंसेंसस उहो पैदा करणु, इहे बि तमामु घणी बुनियादी अहमियत जूं शयूं आहिनि। त हिकु तरफ़ असां जॾहिं चऊं था त असां जॾहिं मिनरल्स ते आयासीं त असांखे तमामु रेयर हिकु हंधि इंटेलेक्चुअल वटां ख़बर पई त इहा जेका आहे मिनरल बिल जे अंदरि कहिड़ी सियासत थी आहे। पर उन ते इन डेप्थ स्टडी करणु बलोचिस्तान जे अंदरि उहो माइंस एंड मिनरल बिल पास थी चुको आहे। हाणे उन ते इन डेप्थ स्टडी जेकॾहिं असांजा ओवरसीज़ जा दोस्त बि कंदा, साना जा बि कंदा, असां बि हिते कंदासीं ऐं उन में सॼो हिकिड़ो कंक्लूड करे ॾींदासीं, तॾहिं उहा शइ जुड़ंदी। ईअं ई हींअर को बि इशू कोन हो, असां हिन नतीजे ते आहियूं, असांजो इहो वियन आहे त सिंध जे अंदरि जेका सॼी तबाही आहे उहो जेके समाज करप्शन खे एक्सेप्ट करे छॾियो आहे, आम पटे वाले खां वठी ग़रीब माण्हू वठी अमीर ताईं, त उन जे ख़िलाफ़ असां अॻे को ॻाल्हियूं कंदा हुआसीं। हाणे असां बाज़ाब्ता मेरिट बहाली तहरीक ऐं ख़ासि तौर ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन, छो त उन जे ज़रिए ई अदालतनि में भर्तियूं थियूं थियनि। हाणे जेकॾहिं तव्हांजो हिकिड़ो प्राइमरी जो टीचर 40 लख ॾेई भर्ती थींदो त उहो कहिड़ा ॿार पढ़ाईंदो? तव्हांजा अदालतनि में पैसनि खां सवाइ को न थींदो, सिंध जा समूरा अदारा तबाह। इहा एजेंडा असांखे असांखे रिएक्शन में न खईं आहे, असां सिंध जे मर्ज़नि खे सम्झी करे खईं आहे त हाणे कैनालनि सां गॾु कारपोरेट फार्मिंग सां गॾु असां सिंध जे अंदरि जेको समाजी जड़ आहे मर्ज़नि जी, करप्शन, मोरल करप्शन आहे, फिनेंशियल करप्शन आहे, ऐं बदतरीन ॻाल्हि इहा आहे त सॼी सिंधी क़ौम खे क़बूल करे वरितो आहे। उन जे ख़िलाफ़ का मज़ाहिमत कोन्हे। पर तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल 4 ॾींहंनि खां असां रुॻो हैदराबाद में सेमिनार करायो आहे ऐं उनजी पूरी स्ट्रेटजी ठाही आहे त कीअं असां शागिर्दनि ब्रीफ खे कयो अॻियां हली आहूजा साहब। वकीलनि खे सभिनि खे मोबिलाइज़ कराईंदासीं त इहा मूवमेंट अॻियां हली लॉन्च थींदी। त असां सम्झूं था त इन क़िस्म जो फीडबैक, इन क़िस्म जी सिंध जी नेशनल स्ट्रेटजी तव्हांखे असांखे गॾिजी जोड़नी आहे त सिंध जो मुस्तक़बिल रोशन आहे। इन में का बि मूंखे का मायूसी कोन्हे त को सिंध जी अहिड़ी सूरत हाल आहे जिन खे असां का नथा करे सघूं। अॻ में असां चई पई सघिया त सिंधी माण्हू नथो उथे, सिंध जे माण्हुनि तहरीक हलाई आहे ऐं पंहिंजे ज़ोर ते नो प्रॉक्सी, नो आउटसाइड फिनांस, असां पंहिंजे पैसे मिडिल क्लास जी ताक़त ते कैनाल मुखालिफ़ तहरीक, पंहिंजी सियासी ताक़त, पंहिंजी इख़लाक़ी सघ, पंहिंजी फिनांस ते हलाए कामयाबी माणी आहे। इन करे मायूसीअ जी काई ॻाल्हि कान्हे। हिमत कयो, असां सॼा सिंध जा मसइला उनजी सियासी ताक़त सां बि हल करे वठंदा। महिरबानी साईं, महिरबानी साईं। हाणे सवाल थोरा ब्रीफ पुछिजो साईं अहमद नदीम साहब, तव्हांजी वारी आहे, ऐं जवाब बि थोरा ब्रीफ हुजनि छाकाणि पाण ओवर टाइम पिया हलूं। अस्सलाम वालेकुम। प्रोएक्टिव अप्रोच उन में मुंहिंजो इहो आहे त पंहिंजे मिनरल्स खे बचाइण जे लाइ खीरथर जो जेको पंहिंजो बेल्ट आहे उन खे जेकॾहिं असां नेशनल हेरिटेज जो
टाइटल ॾियारींदासीं त उन खे पोइ केर बि हथु न लॻाए सघंदो। मां स्टडी कई आहे नेशनल हेरिटेज जी वेबसाइट ते, त चाइना में ग्रेफाइट जा कुझु रिसोर्सिस हुया, उन खे हुननि नेशनल हेरिटेज करार ॾिनो आहे। असां वटि खीरथर में ग्रेफाइट बि आहे, फ्लोरा फाना बि आहे, उन बेस ते ईज़िली उन खे नेशनल हेरिटेज जो दर्जो मिली सघे थो। उन जे लाइ हूंदो आहे त प्रोविंशियल गवर्नमेंट खे इनिशिएटिव वठिणो पवंदो आहे, जेका उहा न वठंदी। ॿियो अल्टरनेटिव आहे त नेशनल हेरिटेज काउंसिल US में बि आहे ऐं उनजी ब्रांच इस्लामाबाद में बि आहे। जेकॾहिं सना हिकिड़ी नंढड़ी कमेटी ठाहे नेशनल हेरिटेज खीरथर खे ॾियारण जे लाइ, त उन में 2-3 ॼणा जेकॾहिं कमु कनि त इस्लामाबाद में उन्हनि जी ऑफिस खे अप्रोच करे चई सघिजे थो त उहो डायरेक्ट टेक ओवर कनि, उन्हनि खे डॉक्यूमेंट्स असां प्रोवाइड कयूं त ही मिनरल रिसोर्सिस ऐं फ्लोरा फाना आहे। उन बेस ते जेकॾहिं हिनखे असां खीरथर खे नेशनल हेरिटेज कराए ॾिनोसीं त इहो वॾी हिकिड़ी अचीवमेंट थींदी ऐं असांजे मिनरल्स कुझु पोर्शन बची सघंदो। महिरबानी साईं, मुंहिंजे ख़्याल कंदे त खीरथर ऑलरेडी आहे, पर साईं इनाम हुन ते कुझु ॻाल्हाए अगरि साईं खे साईं खीरथर नेशनल पार्क UN जे तरफ़ां डिक्लेयर थियल आहे। ऐं तव्हांखे हैरत जहिड़ी ॻाल्हि थींदी त जेको बहरिया टाउन ठहियो आहे 40,000 एकड़नि ते, उहो तक़रीबन जहिड़ो अधु हिसो जेको BK2 आहे, उहो उन खीरथर नेशनल पार्क जे हिसे में आहे। वरी जेको मथे भित जबल ते गैस वग़ैरह जेका निकिती हुई, उहो बि उन एरिया में अचे थो। पर इहे सभु शयूं जेके इंटरनेशनल इदारा जिन खे डिक्लेयर बि करे चुका आहिनि, पर पाकिस्तान में हिते उन्हनि ते अमल ई कोन थो थिए। सिर्फ़ु हिकिड़ी का कंपनी हुई जंहिं शायदि एक्सप्लोरेशन पाण ई रोके छॾी, उहा इन पंहिंजो थाणे बुला खान खां मथे का हुई, त उन्हनि खे जॾहिं इहा ख़बर पई त नेशनल पार्क आहे, त उन्हनि जेको आहे पंहिंजो कमु बंदि कयो काफ़ी साल अॻे। त हींअर इहे शयूं सुठियूं आहिनि, उहे करणु खपनि। प्रोविंशियल गवर्नमेंट मां त उमेद ई कोन थी करे सघिजे जो उन जे लाइ एफर्ट्स वठनि। बाक़ी हिते जेके तव्हां दोस्त आहियो, इहे एफर्ट्स वठो। UN जो जेको इदारो आहे उन्हनि खे, या हिते अमेरिकन्स, त उन्हनि में जेका ड्राफ्टिंग थींदी उन ते यकीनी तौर ते असरु पइजी सघे थो। छाकाणि त माज़ी में बि कालाबाग डैम जो जॾहिं इशू आयो हो, त उन में जेके दोस्त ॿाहिरि वेठा हुआ, उन्हनि जी ड्राफ्टिंग ऐं हितां जी मूवमेंट उन गॾियल कमु कयो, जंहिंजे करे इंटरनेशनल डोनर्स जेके हुया उहे बेकअप थिया। त इंटरनेशनल डोनर्स जॾहिं बेकअप थींदा आहिनि, त या इंटरनेशनल इन्वेस्टर जेको हूंदो आहे उहो जॾहिं बेकअप थींदो आहे, त तॾहिं उहे शयूं रुकिजी सघंदियूं आहिनि। त तव्हां जेके दोस्त ॿाहिरि वेठा आहियो, इन ग्राउंड ते वधीक कमु बहितर करे सघो था। महिरबानी साईं। साईं हाणे सवाल वठंदासीं बुटे साहब खां, आख़िरी सवाल, उन खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि साईं खे। बुटा साहब प्लीज़। साईं महिरबानी। सभ खां पहिरीं त ॾाढो ज़बरदस्त सेशन रहियो। ऐं जेके मुंहिंजे ज़हन में सुवाल हुया, असांजे मोहतरम प्रेसिडेंट साईं मक़बूल हाली पुट तक़रीबन उन्हनि जो जवाबु ॾेई छॾियो हुन में, त असांखे जेको आहे सो प्रोएक्टिव थियणो पवंदो। साईं मुश्ताक साईं उस्ताद ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त हाणे जेके डिक्टेटर आहिनि, इन्हनि स्मार्ट मूव्स वरिता आहिनि सिफिक जे ज़रिए, जंहिं तरीक़े सां असांजे वसीलनि ते वालार थिए पई, ऐं जंहिं तरीक़े सां सिफिक ठाहे करे ऐं 18वीं तरमीम ते जेको कापारी धक था हणनि, इन ते असांखे जिदोजहद करणु खपे। हाणे प्रॉब्लम इहो आहे त आउं सम्झां थो त असांजे जेके मुहिम आहिनि, चाहे असां डायस्पोरा जा माण्हू हुजूं या उते जेको लोकल मौजूदु हुजूं, कंसिस्टेंसी कोन्हे का। जेकॾहिं असां इहा कंसिस्टेंसी बरक़रार रखण में कामयाबु वियासीं, ऐं सम्झां थो बहितर रिज़ल्ट अची सघे थो। साईं आहूजा साहिबु ॾाढी भली ॻाल्हि कई त 30 साल त असां हीअं पंहिंजा ज़ाया करे छॾिया, पार्लियामेंट जी सियासत में असां कोई हिसो न वरितो न। इहो वॾो असांखां जेको आहे सो धक थी वियो आहे असांजो। सच इहो असां वॾो मौक़ो मिस करे छॾियो आहे। पार्लियामेंट में एतिरे क़दुरु अदा अयाज़ बि नथो खटे सघे, साईं जलाल साहिब बि नथो खटे सघे, साईं ज़ैन साहिब बि नथो खटे सघे। उन्हनि क्लाउड अहिड़ो ठाहे छॾियो आहे। पार्लियामेंट जे ज़रिए असां पंहिंजो आवाज़ु उथारे सघूं था। हाणे पार्लियामेंट बि असां खसिजी वई असांखां, उन खां अलावा नज़रियाती माण्हुनि जो तइदाद बि घटि थींदो वञे। हाणे कजे त कजे छा? त असां हर तरफ़ वालार में, वसीलनि ते वालार थी थिए, असांजी ज़मीननि ते वालार थी थिए, आबादी ते वालार थी थिए। हाणे इन में ॾिसूं त असां गॾिजी करे जेको आहे रिएक्टिव सोच खां वठी करे प्रोएक्टिव सोच ते जेको आहे सो अॻिते वधणु खपे। हाणे लास्ट टाइम पाणी जो मसइलो थियो, असां वटि रिसर्च सेंटर जी ॻाल्हि थी, वाटर यूएस पिकास एॾो वॾो इदारो मेराण में ठहियलु आहे, एॾा वॾा वॾा प्रोफेसर PhD पाणी थियल आहे, उन्हनि हिकु लफ़्ज़ न ॻाल्हायो आहे। शाबाश आहे डॉक्टर इनाम मटी साहिबु, उहो बि त मेराण में प्रोफेसर आहे न, सिंधी हक़नि ते ॻाल्हाए थो न। असांजे वाटर वारा माण्हू जेके वॾा वॾा डिग्रियूं एॾी अरबे रुपया किरोड़ रुपया हुन ते ख़र्चु थियल आहिनि, उन हिकु लफ़्ज़ न ॻाल्हायो वाटर जे मामले ते। मूंखे त अफ़सोस आहे हिन ॻाल्हि ते। त असांजे रिसर्च वारे माण्हू जा हाल इहे लॻा पिया आहिनि। त हाणे असांखे रिसोर्सिस खे इकठे करिणो पवंदो, डायस्पोरा खे बि, सिंध खे बि। हा ॾिसो त गॾिजी कीअं था कमु करे सघूं ऐं हिन में कंसिस्टेंसी कीअं आणींदो। मुंहिंजो सुवालु सिर्फ़ु इहो आहे त मञूं था मसइला बि आहिनि, जदोजहद बि करणी आहे, हाणे इन खे गॾाइणो कीअं आहे, कंसिस्टेंसी कीअं करणी आहे, इन जे बारे में जेकॾहिं को दोस्त ॿुधाए सघे थो।
साईं कंसिस्टेंसी त मुंहिंजे ख़्याल में थोरी घणी आहे कंसिस्टेंसी बिल्कुलु ईअं कोन्हे सफ़ा कोन्हे पर माण्हू डोड़ी डोड़ी थोरी देरि लाइ बीहंदो आहे साहु खणंदो आहे पोइ वरी अॻियां वधंदो आहे ऐं साईं मक़बूल हालीपेट खे गुज़ारिश कंदुसि त हिन सवाल जो जवाबु ॾे बूटे साहब खे। साईं मक़बूल साहब साईं मक़बूल साहब शायदि ऑनलाइन कोन्हे त आउं गुज़ारिश कंदुसि वरी साईं असद शेख खे अगरि ऑनलाइन आहिनि त मक़बूल साहब वेठा आहिनि। मक़बूल साहब तव्हां जवाबु ॾियणु चाहींदा हुन ते? अदा म्यूट सारी माफ़ कजो मूं रेडियो में कयूं आवाज़ वियो कोन पियो न न बिल्कुलु अदा ज़बरदस्त ॻाल्हि कई भुटे साहब बिल्कुलु असांखे कंसिस्टेंटली करणी पवंदी आहे पर आउं रुॻो इहो चवंदुसि त ॾिसो न जेके क़ौमुनि जूं जेके जदोजहद हूंदियूं आहिनि उहे हफ़्तनि महीननि या सालनि में कोन हूंदियूं आहिनि उहे हलंदियूं आहिनि सदियुनि में। ऐं सिंधी क़ौम जी तव्हां जदोजहद ॾिसो त सिंधी क़ौम आउं बार बार इहो मिसाल ॾींदो आहियां अली हसन मूंखे कोट बि कयो आहे ॿिनि टिनि जॻहियुनि ते त सिंधी क़ौम गुज़श्ता 100-150 सालनि में 2 अहिड़ा वक़्त आया जॾहिं सिंध दुनिया जे धरतीअ तां ख़तमु थी चुकी हुई, सिंध जो नालो कोन रहियो हो। हिकिड़ो जॾहिं अंग्रेज़नि सिंध खे बॉम्बे प्रेसिडेंसी में मिलायो ऐं ॿियो जॾहिं वन यूनिट लॻो। वन यूनिट जे ज़माने में सिंध में सिंधी ॻाल्हाइण ते सिंधी लिखण ते बंदिश हुई, सिंध जो नालो न हो पर वरी बि सिंधी क़ौम स्ट्रगल कंदी रही विढ़ंदी रही मुक़ाबिलो कंदी रही ऐं इहे ॾुखिया वक़्त क़ौमुनि ते ईंदा आहिनि। वरी बि इहो चवंदुसि सिंधी क़ौम उहा क़ौम आहे ऐं मिसाल ॾींदो आहियां 2 क़ौमूं आहिनि हिकिड़ा फ़लस्तीनी हुआ ॿिया सिंधी हुआ जिन खां हर शइ उन्हनि जा शहर उन्हनि जा घर उन्हनि जूं ॿनियूं उन्हनि जूं ज़मीनूं ओवरनाइट फुरिजी वियूं पर वरी बि उहे ई 2 क़ौमूं आहिनि जेके अञा बि सर्वाइव कनि पियूं। असांजूं हालतूं ख़राबु आहिनि पर वरी बि फ़लस्तीननि खां शायदि कुझु बहितर हुजूं किन ॻाल्हियुनि में शायदि हुन खां पोइ आहियूं पर असांखे का इंटरनेशनल सपोर्ट कान्हे। जीअं साईं आहूजा साहब ॻाल्हि कई त असांखे त न का फाइनेंशियल सपोर्ट आहे न डोमेस्टिकली न इंटरनेशनली पर वरी बि सिंधी क़ौम सर्वाइव करे पई कंदा रहंदासीं। ऐं हीअ हिकिड़ी मैराथन आहे। मैराथन में जीअं तव्हां ॻाल्हि चई समटाइम्स यू हैव टू रन फास्ट एंड समटाइम्स यू हैव टू टेक अ ब्रीदर फॉर द लॉन्ग रन। ऐं आउं बिल्कुलु असां गॾिजी कमु कंदासीं। हाणे असां ॾिसो न हिन ग्रुप में ई ॾिसो असांजा मुख़्तलिफ़ आइडियोलॉजिकल माण्हू आहिनि पर सभु गॾु आहियूं न सिर्फ़ु इन करे असांखे पंहिंजे धरतीअ जो उहो सूरु आहे असांजो जो आहे ॾुखु आहे। सो हिन बिल्कुलु कंसिस्टेंटली कंदासीं। ऐं इहो तव्हांखे जीअं मूं सवेर बि चयो असां हिन ते हिकिड़े इंटरनेशनल लेवल ते हिकिड़ो तमामु वॾो प्रोग्राम कंदासीं जंहिंमें सभई सिंधी डायस्पोरा जीअं आहूजा साहब चयो त जेसि ताईं असां डायस्पोरा खे जेके उते लोकल माण्हुनि सां कनेक्ट न कंदासीं लोकल माण्हू रिलायबल माण्हू हुजनि जंहिंजी ट्रैक हिस्ट्री हुजे ऐं जेके कमु कंदा हुजनि ऐं जेकॾहिं कहिड़े माना हिकिड़े प्रैग्मेटिकली असांखे वरी बि सारी डिघी तकीर कोन थो करे वी हैव टू हैव द राइट मिक्सचर ऑफ pragmatism and idealism. You cannot have pure pragmatism without idealism because that becomes materialism, which is what in a way People's Party is doing. But at the same time, you cannot purely run, national struggles on pure idealism, which was probably बिल्कुलु सही था चओ असांखां शायदि ग़लतियूं थियूं गुज़श्ता ॾहाकनि में असां रुॻो प्योर आइडियलिज़म में हलिया वियासीं असांखे प्रैग्मेटिज़म सां छॾे ॾिनी। पर हिन करे असां ॿिन्ही जो राइट बैलेंस करे सभिनि खे पाण सां गॾु हलंदासीं ऐं कंसिस्टेंसी बिल्कुलु रखंदासीं। अदा आलिसन जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। इन में असांखे वरी वरी पाण सां गॾु इहा करिणो पवंदो ऐं डेफिनेटली कंदासीं। महिरबानी साईं कंक्लूड करण खां पहिरीं साईं अमानुल्लाह साईं ब्रीफ सवाल प्लीज़। साईं सभ खां पहिरीं तव्हां दोस्तनि जी महिरबानी ECA जी जो अहिड़ो बहितरीनु प्रोग्राम थियो ॾाढो सिखण जो मौक़ो मिलियो। अच्छा मुंहिंजो सुवालु आहे हिन साईं जगदेश आहूजा साईं जनरल सेक्रेटरी आहे हिनजो SUPA जो त साईं सिंध में असांखे को सिंधी जेके सियासी पार्टियूं आहिनि जेके सिंध दोस्त पार्टियूं आहिनि सिंध दोस्त ग्रुप आहिनि उन्हनि जो को बि इतिहाद नज़र नथो अचे या उन्हनि जी गॾियल जदोजहद नज़र नथी अचे हिन सॼे पस मंज़र में। छाकाणि जीअं तव्हां तस्वीर ॿुधाई या साईं इनाम भट्टी या जेका ॾिसूं था त सिंध इहो सॼो गॾियल जदोजहद साईं खे नतीजा मिली सघनि था न त उन हवाले सां थोरो ॿुधाईंदा महिरबानी। साईं ब्रीफली ॿुधाइजो प्लीज़। हा ॾिसो
केनालनि जे मामले ते असां 1 पॉइंट इशूअ ते त गॾिजी वञूं था। जीअं माना जॾहिं ज़मीनुनि जो मामिलो थियो त सिंध एक्शन कमेटीअ खयों, आइलैंड्स जो मामिलो थियो उन ते बि असां उहा NOC जेका लिक चोरीअ में पीपल्स पार्टीअ ॾिनी हुई उहा वापसि वरितीसीं। हाणे केनालनि जे मामले ते त अॻे त रुगो क़ौम परस्तनि जा इतिहाद थींदा हुआ। असां सिंधु दरिया बचायो तहरीक में मुल्क गिर पाकिस्तान पार्टियुनि खे बि खयोंसीं, क़ौम परस्तनि खे बि खयोंसीं, लेफ्टिस्टनि खे बि खयोंसीं। पहिरीं उन अलायंस में 11 पार्टियूं आयूं, 2 पार्टियूं छॾे वयूं, वरी उन्हनि मां हिकिड़ी पार्टी मोटी आई, पर उन खां पोइ इन तहरीक जे ॿिए मरहले ते असां मुशावरती काउंसिल में 25 पार्टियुनि खे यूनाइट करे विया हुआसीं। ऐं जेका वकीलनि जा हुया उन में बि यूनाइटेड लॉयर्स फोरम, ॿिया नेशनल। त असां इहा ॻाल्हि बिल्कुलु आहे त असां जेको बि इशू थिए थो उन ते यूनाइट करे था वञूं। अॻे सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म ते कयोसीं, हाणे सिंधु दरिया बचायो तहरीक जे प्लेटफॉर्म ते कयोसीं। त इहा हिकिड़ी सोसाइटी जी वाइब्रेंस आहे। इवन हाणे जॾहिं तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान जो असां हिसो थियासीं ग्रैंड अपोजिशन जो, त सिंध जे समूरनि कॉम्पस पार्टियुनि खे दावत मिली, छो त हुनजो हेड आहे सिंध में SUP जो प्रेसिडेंट सेंच आहे, त AJP बि हली, उहे बि हलियूं ऐं सिंध जो केस पहिरियों भेरो उते पेश थियो, बाक़ाइदा पेश थियो। न त ग्रैंड अपोजिशन जे अलायंस में बलोच नेशनलिस्ट हूंदा, पख्तून नेशनलिस्ट हूंदा, सिंधी नेशनलिस्ट न हूंदा। त असां मुल्की लेवल ते बि असां पंहिंजो आवाज़ पहुचाइण में कामयाब थी विया आहियूं। अञा जेका मुंहिंजी जेका गुज़ारिश आहे ख़ासि डायस्पोरा खे, त जॾहिं उहो इंटीग्रेट थींदो त असांखे प्रॉपर इंफॉर्मेशन बि मिलंदी, टाइमली इंफॉर्मेशन बि मिलंदी, एनालिसिस बि मिलंदी, ऐं असां इंटरनेशनली बि सिंध जो केस पेश करे सघंदासीं। बाक़ी ईअं न आहे। बाक़ी हिकिड़ी ॿी शइ जेका सिंध में चई वेंदी आहे त अदा क़ौम परस्त सभु गॾिजनि। टाइम घटि आहे, न त मां हींअर हुन ते नथो ॻाल्हायां। क़ौम परस्त सभु साध कोन्हनि, 99 साध 99 चोर गॾिजी हिकिड़ो साध नथो जुड़ी सघे। सिंध खे ऑनेस्ट डेडिकेटेड लीडरशिप खपे, उहो भले हिकिड़ो ई लीडर ॾे, तॾहिं बि असांजा रस्ता निकिरी ईंदा। महिरबानी साईं। हाणे असांजे जनरल सेक्रेटरी असद शेख खे गुज़ारिश कंदुसि त कंक्लूड करे, ऐं उन खां पोइ वरी ईंदड़ महीने 14 सेप्टेम्बर ते मिलंदासीं नए टॉपिक सां। के सेशन खे लाइव ॾिठो, उन्हनि सभिनीनि जो दुहराइतो आहियां सना जे प्लेटफॉर्म तां, ऐं इंशाल्लाह असांजी सना ARC इन्हनि शयुनि खे अॻियां बि वधाईंदी। ऐं जीअं साईं मक़बूल साहब चयो त असां इंटरनली बि हिनखे डिस्कस कंदासीं ऐं हिन ते को बहितर प्लेटफॉर्म खणी ईंदासीं त इहे मसइला प्रोएक्टिवली हल करे सघूं। महिरबानी साईं, सदाईं गॾु।